ऐं असांजा ही जेके मोज़िज़ महिमान आहिनि डॉक्टर अदल सुमरो, तव्हां उनखे सुञाणो था। हू खैरपुर यूनिवर्सिटीअ में प्रोफेसर रहियो, PhD कयईं, शेख अयाज़ चेयर जो डायरेक्टर रहियो, सिंधी शोबे जो चेयरमैन रहियो, ऐं उनखां सवाइ हुन जी शाइरीअ में तमामु वॾी कंट्रीब्यूशन आहे, ॿारनि जी शाइरीअ में वॾी कंट्रीब्यूशन आहे। उनखां सवाइ हिन सिंधी अदबी संगत हिकु तहरीक जे उनवान सां PhD कई, जेको संदसि PhD जो मक़ालो हिन वक़्तु छपजी मार्केट में अची वियो ऐं हिते बि मुहैया आहे। ऐं डॉक्टर अदल सुमरे खां पोइ असांजी भेण रेहाना नज़ीर आहे, जेका सिंधी शोबे सिंध यूनिवर्सिटीअ में प्रोफेसर आहे। ऐं उनखां पोइ मदद अली सिंधी असांजो सुञाण राइटर आहे, जेको कहाणीकार आहे, तव्हांखे समूरनि खे ख़बर आहे। 70 वारे 71 धारे हुन अॻिते क़दम रिसालो कढियो। उन वक़्तु जेके अहम रिसाला हुआ, सुहिणी, अॻिते क़दम, इन्हनि जेको रूह रियाण सिंधी अदब में वॾो हिकिड़ो जुमूद टोड़े इनकलाब आंदो, त उन में हिन दोस्त जो तमामु अहम किरदारु आहे। हिन जी ॿी शनाख़्त इहा आहे त हू साईं GM जे वेझो रहियो आहे, सियासी तहरीकुनि में रहियो आहे। महमूद मुग़ल मशहूरु ब्रॉडकास्टर बि आहे। इन हवाले सां त रेडियो ते हिन तमामु घणो जेको कंपेयरिंग खां वठी ड्रामनि खां वठी उनखां पोइ टेलीविज़न ते हिन जो, उनखां सवाइ पंहिंजो अदबी हैसियत नाविल निगार आहे, कहाणीकार आहे। हिन वक़्तु सिंधालाजीअ जो इंचार्ज डायरेक्टर आहे। ऐं हिननि समूरनि दोस्तनि जी खे भलीकार चऊं था। महिरबानी साईं ताज साहब, तारुफ़ थी वियो आहे। वाक़ई सभई अहिड़ियूं शख़्सियतूं अदब जूं जिन खे हक़ीक़त में त तारुफ़ जी का ज़रूरत कोन्हे का, सभिनी जो तमामु वॾो कंट्रीब्यूशन। ऐं अयाज़ सां मुहबत कंदड़, अयाज़ जा आशिक़। असांजे अॼोके सेशन जो जीअं त उनवान आहे पंहिंजो अयाज़ ते जेके अयाज़ जूं जेके भोगनाऊं आहिनि, या अयाज़ जेके पंहिंजी ज़िंदगी में तकलीफ़ूं काटियूं, उन हवाले सां त अयाज़ केतिरो लोड़ियो अथई, उन हवाले सां मां साईं अदल सुमरे साहिब खां ॻाल्हि ॿोल जो आगाज़ कंदुसि। अदल साईं, अयाज़ साहब जी जेका ज़िंदगी गुज़री, उन जूं जेके मुख़्तलिफ़ भोगनाऊं आहिनि, उन जे हवाले सां मूंखे ईअं हिकिड़ी ॻाल्हि आई ज़हन में त हीअ जेको ॾात आहे, ॾात जो सफ़रु आहे या तख़लीक़ जो सफ़रु आहे, तख़लीक़ जो जेको सफ़रु आहे, उन में अक्सर करे जेके फ़नकार आहिनि या तख़लीक़कार आहिनि, उन्हनि खे भोगनाऊं ॾिसणियूं पवनि थियूं पयूं। अयाज़ बि इन क़िस्म जूं हिकिड़े तख़लीक़कार हुजण जे करे उन भोगियो ऐं तकलीफ़ूं काटियूं, त तव्हां उन्हनि जे भोगनाउनि खे कीअं था ॾिसो ऐं कहिड़ियूं भोगनाऊं उन्हनि खां? असल में ईअं थिए थो त भोगनाऊं हिकिड़ियूं अहिड़ा इहे ज़हनी अज़ाब थियनि था जेके माण्हुनि जे तरफ़ां मिलनि था, रवैयनि जे तरफ़ां, सोसाइटी जे तरफ़ां। ऐं हिकिड़ो तख़लीक़ार जॾहिं हिकिड़ो तख़लीक़ करे थो पियो ऐं हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो हुनजो विज़न रखियलु आहे, त उहो उन हिसाब सां भोगनाउनि जो मुख़्तलिफ़ हिकिड़ा शेप थियनि था पिया। ऐं शेख अयाज़ जी ज़िंदगी जेकॾहिं तव्हां हुन ते नज़र विझंदव त हुनजो जेको नंढपण थियो गुज़रियो आहे न, त हर इंसान जी लाज़मी आहे हिकिड़ी समाजी ज़िंदगी थिए थी, हुनजो कुटुंब थिए थो, घर भाती थियनि था, त नंढपण खां ई हुनखे ज़हनी अज़ाब मिलिया, हिकिड़ा तकलीफ़ूं अहिड़ियूं जेको परेशानी जो सबबु बणिजनि थियूं पियूं। जो नंढपण में हुनजो वालिद साहिबु फ़ौत थी वियो, त हुनजे क़बीले में या संजे ख़ानदान में को बि अहिड़ो माण्हू कोन हो जो हुन यतीम ते हथु रखे या हुनखे को सहारो ॾिए। ऐं त उन करे हुनखे नंढपण खां ई साइकोलॉजिकली पंहिंजे ख़ानदान सां हिकिड़ी ॼण त शिकायत रही, हिकिड़ी माना हुन ईअं बेज़ारी चई सघो था। त जॾहिं हू वॾो थी वियो ऐं वॾी ॼमार हुन माणी, त उहा जेका नंढपण जी जेका नफ़रत हुई हुन जे ज़हन में, जेका पंहिंजे कुटुंब लाइ वेझी वई, ख़ानदान लाइ, उहा हमेशह क़ाइमु रही। कुटुंब कूड़ो थंभ टेक अजाई उन ते, जीअं पखीअ खंभ किरंदे सहारो न थिए। या वरी चए थो त माना ख़ानदान जे हिसाब सां त माना कहिड़ा घर भाती, को बि कंहिंजो कोन आहे। त हुननि जेके तलख़ियूं हुयूं या ज़िंदगीअ में जेके हुनखे मिलियूं, हुन पंहिंजी शाइरीअ में ॾिनियूं आहिनि। हिकिड़ी वरी अहिड़ियूं आहिनि जेके हुनजे फ़िक्री हवाले सां, नज़रियाती हवाले सां जेके हुनखे टार्चर ॾिना विया, मुखालफ़तूं कयूं वयूं। ऐं लाज़मी आहे मुखालफ़त तनक़ीद खां मथे न आहे। शेख अयाज़ जी शख़्सियत या हुनजी शाइरी तनक़ीद खां मथां ई न आहे, तनक़ीद थियणु खपे। पर अफ़सोस सां चवणो थो पए त असां वटि अदबी रवायतूं जेके अहिड़ियूं रहियूं आहिनि, त या त सफ़ा तारीफ़ थींदी आहे, तारीफ़ुनि जो घणो ॻाढ़ेटो आहे, शामूं मल्हाइजनि थियूं, किताबनि जूं महरतूं, उन में 90% सम्झो तारीफ़ थिए थी। ऐं तनक़ीद जे नाले में वरी ॿोड़ हारियो थो वञे, तनक़ीद मुखालफ़त कई थी वञे, ज़ाती
हमला कया था वञनि पिया, उहे अज़ाब ॾींदड़ हूंदा आहिनि। ऐं शेख याज़ सां बि ईअं ई थियो त जॾहिं नंढपण जो हुनजो ईअं कुटुंब जे हवाले सां हुनजे दिलि में इहे छा चइजे शिकायतूं नफ़रतूं हुयूं जो आख़िर में मां, छाकाणि त कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हुननि जेके हुन किताब में लिखियूं आहिनि, पर कुझु जेके आहिनि वरी पर्सनल जेके आहिनि पंहिंजे इज़हार में, छाकाणि त कचहरियूं थींदियूं शेख साहिब सां त हू पंहिंजे माइटनि जी वॾी शिकायत कंदो। उनखे आख़िर में हिकिड़ी पंहिंजी भेण हुई जेका शिकारपुर में हुई पंहिंजे अज़ीज़नि वटि, पोइ जॾहिं हुनजी भेण गुज़ारे वई त हू ॾाढो मतिलबु ईअं ॾुखु थींदो आहे हक़ीक़त में त भेण हिकिड़ी भेण हुई हुनजी, उहा गुज़ारे वई त उन ते ॾुख जो इज़हार कजे, पर हू चए पियो त अॼु हिन शेखनि मां मुंहिंजी जान छुटी, माना हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो हुन इज़हार कयो। ऐं हुनखे माना ॾुख त खणी हुनखे थियो हूंदो, पर हिनखे इहो ख़ुशी थी त जेको इहा मुंहिंजी भेण जेका हिते हिननि में रिश्तनि में अटकियल हुई हिकिड़ी भेण, हाणे जॾहिं उहा हली वई त मुंहिंजो हिन सां को वास्तो कोन्हे को। वरी जॾहिं हुन हिते अदबी दुनिया में बि तव्हां ॾिसो त तव्हां उन पुराणे ज़माने जूं मेहरान अख़बारूं या हे जेके हिकिड़ा अदबी महाज़ हिकिड़ा जुड़िया हिकिड़े शेख साहिब जे ख़िलाफ़ु, ऐं तव्हां ॾिसो त हीअ उन ज़माने में नई ज़िंदगीअ में असांजे सिंधी शाइरनि जंग जे हिमायत में नज़्म लिखिया, चङा भला वॾा शाइर तव्हां वञी पुराणा पर्चा खोले ॾिसो त हुननि जंग जी हिमायत कई। अयाज़ वाहिद शाइर हो जंहिं जंग जी मुखालफ़त कई, त जंग जेका आहे कंहिंजे बि फ़ाइदे में न हूंदी आहे, जंग में हमेशह नुक़सानु थींदो आहे। इन करे हुन हीउ जेको नज़्म लिखियो ही नारायण श्याम, हा साम्हूं आहे संग्राम ही नारायण श्याम, त उन नज़्म खे हुननि बेस बणाए करे हुनखे इहो पाकिस्तान दुश्मन, समाज दुश्मन, स्टेट दुश्मन करार ॾेई करे हुनजे ख़िलाफ़ु हिकिड़ा वॾा पंफलेट छपाया विया ऐं हुनखे सज़ा आई। ऐं नारायण श्याम जी जेका आहे अलामती माना कढी वयूं, अलाए छा हुनजी तशरीह कई वई। ऐं जेकॾहिं हुते हिकिड़ो असां सखर में हिकिड़ो मंगी साहिबु हुयो MNA, हुनजो बचाव कयो, न त हुनखे तमामु घणी वॾी पनिशमेंट मिले हा। ऐं इन खां अलावा जेको तव्हां हुन दौर में जेके हुन सां हालतूं थियूं या इहे जेके रवैया हुया, ऐं इहे एतिरे क़दुरु जो हुन हिकु वाहिद शाइर आहे, मां नंढे खंड में शेख याज़ वाहिद शाइर आहे जंहिंजे हिसे में 3 एज़ाज़ आया, कुफर जूं फ़तवाऊं, किताबनि ते बंदिश ऐं जेल। के अहिड़ा शाइर हूंदा कंहिं थी सघे जेल विया हूंदा या कंहिंजी किताबनि ते बंदिश पई हूंदी, पर कंहिं ते कुफर जी फ़तवा या हे 3 एज़ाज़ वॾा, छाकाणि त मां सम्झां थो इहे एज़ाज़ आहिनि, हिकिड़ो वॾो तख़लीकार आहे त उन कुफर जी फ़तवा बि मिले ऐं किताबनि ते बंदिश ऐं जेल जूं अकूबतूं, इहे 3 एज़ाज़ शेख याज़ जे हिसे में आया। ऐं हुन इहो बि इज़हार कयो त ए ख़ुदा मूं त फ़क़ति शाइरी कई हुई, माण्हुनि मूंखे पैगम्बर वारनि जी सज़ा छो ॾिनी आहे। यानी इन क़िस्म जूं जेके समाजी हालतूं उनजे तरफ़ां जेके रिफ्लेक्शन थिया, माना अहिड़े क़िस्म जा। बिल्कुलु अगरि साईं इन ई ॻाल्हि खे असां अॻिते वधाईंदासीं। तव्हां ॿुधायो त अयाज़ खे इहे 3 जेके एज़ाज़ मिलिया जंहिंमें हुन क़ैदो बंदि, किताबनि ते पाबंदियूं, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं इहे जेके सहूबतूं उन्हनि सठियूं। मां डॉक्टर रेहाना खां इहो ई पुछणु चाहींदुसि इन ई ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे त शेख याज़ साहिब जी जेका सॼी ज़िंदगी गुज़री आहे उन जूं हिकिड़ो सियासी, समाजी, अदबी ऐं ज़ाती तौर ते हुन जिन पीड़ाउनि मां गुज़रियो ऐं जेके तकलीफ़ूं भोॻियूं उन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो? महिरबानी अहसान। मां सम्झां थी त शेख अयाज़ जी जेको इहो भोगनान जो जेको सफ़र शुरू थियो, इहो पार्टीशन खां पोइ उन जी शुरूआत कजे त अञा वधीक थींदो, छो जो पहिरियां हुन जा जेके हेॾा दोस्त हुया, हिकिड़ा पढ़ियल लिखियल अदीब, हिकिड़ा गॾु गुज़ारण वारा जिन सां हुननि जा अदबी, समाजी हर क़िस्म जा रिश्ता हुआ, उहे लॾे था वञनि ऐं सभ खां वधीक हू उन्हनि खे भोॻे थो। त सभ खां पहिरियां त हुनजे नसीब में इहे भोगनाऊं आयूं। उन खां पोइ हू कराचीअ में वञी रहे थो, उर्दू शाइरी थो करे, उर्दू अदीबनि सां थो वेहे, पोइ हुनखे थो अहसासु थिए थो त न ऐं मां जेका आहे सो पंहिंजनि में न आहियां, पंहिंजनि माण्हुनि जे विच में न आहियां, पंहिंजे ॿोलीअ जे विच में न आहियां। या चयो वेंदो आहे त जोए साहिब जे चवण ते पोइ हुन पंहिंजे सिंधी जेका आहे सा ॿोलीअ में शाइरी शुरू कई। शाइरी सां हुनजे हू चए थो त मुंहिंजी शाइरी विश्कन्या साबित थी, त छाजे लाइ जो जेको बि हुन में अचे पियो आड़ में त उनखे विहाटे पई छॾे। सो इन करे शाइरी जीअं हिन शुरू कई, हिन जा किताब छपिया, पहिरियां हुननि जे किताबनि ते पाबंदियूं लॻियूं, पहिरीं हिनखे वरी इहे भोगनाऊं आयूं। फैमिलीअ जे लिहाज़ खां ई ॾसे थो त जॾहिं 65 में मूं ते इहा फितवा लॻी ऐं मूंखे जेल में विधो वियो त माण्हू शाम जो रोज़ु वेंदा ऐं मुंहिंजे घर में वञी पथर उछलाईंदा त हीउ गद्दार जो घरु आहे। त हिकिड़े अयाज़ उहो माण्हू आहे जंहिं हर तरह सां लोड़ियो, फैमिलीअ जे लिहाज़ खां बि लोड़ियईं, दोस्तनि जे लिहाज़ खां बि लोड़ियईं, लिखण जे लिहाज़ खां बि लोड़ियईं, पर हुनजी हिमत न टुटी। उहो चए पियो त जेॾीमहिल मूंखे ख़बर पई त मुंहिंजो गिरफ़्तारी जो ऑर्डर थो निकिरे त मूंखे सरमंद जी इहा सिट यादि आई जंहिंजो इहो तर्जुमो हो त अचु अचु तूं जंहिं बि सूरत में अची, मां तोखे जेका आहे सो क़बूलु कयां थो। त हू डिॼण वारनि माण्हुनि मां बिल्कुलु कोन हुयो। ऐं जेॾीमहिल चए पियो वारंट लिखिजे पियो त
हू मुंहिंजो वारंट त लिखी रहिया हुआ, पर हू मुंहिंजे अखियुनि में वेठल कारीगर खे कोन पिया ॾिसनि, जंहिंजे विह ते मुंहिंजी शाइरी पलिजे थी ऐं जेको हिननि खे विहाटण जे लाइ काफ़ी आहे। त अयाज़ पंहिंजी हिमत कॾहिं बि कोन हारी। भोगनाऊं हुन जे ज़िंदगीअ में ॾाढियूं वॾियूं आहियूं, पर मूंखे जेको लॻे थो अयाज़ खे जेको टोड़ियो, अयाज़ खे पंहिंजे दोस्तनि टोड़ियो। छो जो तव्हां ॾिसो था त असां वटि हिकिड़ो मिसाल हूंदो आहे त जॾहिं मंसूर खे सूलीअ ते चाढ़े ऐं संसार कयो वेंदो आहे त उनखे पथर हणंदा आहिनि माण्हू, पर जॾहिं शिबली हुनखे हिकिड़ो गुल छिलाए हणंदो आहे त हुन मां आह निकिरी वेंदी आहे, ऐं शिबली हुनखे चवंदो आहे त मूं त तोखे गुल हयो, पोइ तो हेॾी आह छो कई? त मंसूर हुनखे चवंदो आहे त हीअ अणॼाण आहे, हिननि खे ख़बर न हुई, पर तोखे त ख़बर ई न त मां केरु आहियां, तंहिंजे करे तुंहिंजे गुल बि मूंखे एॾी तकलीफ़ ॾिनी आहे। त अयाज़ खे जेका घणी तकलीफ़ आई पंहिंजे उन्हनि दोस्तनि मां आई जेके ॼाणनि पिया त हू कहिड़े कैलिबर जो राइटर हुयो, शाइर हुयो, ऐं पोइ बि हुन ते हिकिड़ी छसे क़िस्म जी तनक़ीद करे ऐं हिनखे जेका आहे सा किताब लिखी ॿियनि नालनि सां जेके आहिनि सो शाया कराए ऐं हिनखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां परेशान कंदा हुआ। ॿियो सियासी तौर ते हिन ते तमामु घणियूं जेके आहिनि से बंदिशूं आयूं। 68 में हिनखे जेल में, 65 में जेल में विधो वियो, 68 में जेल में विधो वियो। हीअ चए पियो त हुन में 71 में जॾहिं जेका आहे सा बंगाल जो जेॾी महिल विरहाङो पियो थिए त ओॾी महिल बि हीअ जेल में हुयो। त अयाज़ चए पियो त ओॾी महिल मूंखे जेल में विधो वियो हो ऐं मां हिकिड़ो सिंध जो हिकिड़ो शाइर हुयुसि जेको जेल में हुयुसि, त ओॾी महिल PTV ते मुशाइरो पियो हलियो त ग़ालिब की दरबार में आम। त चए पियो ॾिसो त पूरी पाकिस्तान जा माण्हू केॾे गैर संजीदा क़िस्म जे मुशाइरे में हुआ, ऐं मां जेको अदीब हुउसि तंहिंखे सिंध जो अदीब हुअण जे नाते इहा सज़ा मिली रही त मूं विरहाङे जे हिन जे लाइ ॻाल्हायो आहे। त 3 दफ़ा जेल में वञणु ऐं उन खां पोइ जेका आहे सा इहो फैमिलीअ जे लिहाज़ खां हीअ जॾहिं 71 में जेल में थो वञे त हिनखे हिन जी घरवारी मिलण थी अचे त उहा हिनखे भाकुर पाए ॾाढो रोए थी। त अयाज़ उनखे चवे थो त ज़रीना न रो, तूं ऐं मां 1000 सालनि जो कीतो लोड़े रहिया आहियूं। त इहे माना अयाज़ जूं जेके भोगनाऊं आहिनि न, त जेसिताईं मूंखे लॻे थो त अयाज़ खे न सियासत टोड़े सघी, न अयाज़ खे जेका आहे सा हिन जूं मुलनि जूं फतवाऊं टोड़े सघियूं। अयाज़ खे टोड़ियो जेकॾहिं त उनखे पंहिंजे जेका आहे सो दोस्तनि ऐं उन्हनि तरक़ी पसंदि अदीबनि टोड़ियो जेके उन जे ख़िलाफ़ु मुख़्तलिफ़ हरबा हलाए उनखे कमज़ोर करण जी कोशिशि करे रहिया हुया। बिल्कुलु डॉक्टर रेहाना, तव्हां जेका राय ॾिनी त अयाज़ खे जेकॾहिं टोड़ियो या सख़्तु भोगनाऊं उनखे भोगणियूं पियूं त उहो उनजे दोस्तनि जे हवाले सां शेख अयाज़ जी असां जेको सॼो तख़लीक़ी सफ़र ॾिसूं था त उनजा मुख़्तलिफ़ दौर आहिनि। उनजी रोमानवी शाइरी खां वठी उन वटि इनकलाबियत, क़ौम परस्ती जो हिकिड़ो रवैयो, मज़ाहिमत, इहे सभु शयूं असांखे नज़र अचनि थियूं पियूं। ऐं उनजो जेको पहिरियों दौरु आहे ख़ासि तौर ते विरहाङे खां पोइ वारो दौरु, उन में अयाज़ खे हिकिड़े वॾे तरक़ी पसंदि शाइर तौरु जेको आहे सो पेश कयो वियो। ऐं जेकॾहिं अयाज़ ते जेकॾहिं के तनक़ीदूं थियूं त उनजे दोस्तनि ऐं उन खे चाहींदड़नि उन जा जवाब बि ॾिना, किताब बि लिखिया विया, पलीज साहिबु किताबु लिखियो, ग्रामी साहिबु किताबु लिखियो। त इहो सॼो कुझु सिलसिलो दिफ़ा बि थियो आहे अयाज़ जो। पर अयाज़ मुख़्तलिफ़ दौरनि में कॾहिं कॾहिं वरी ईअं बि थियो आहे त उहे ई दिफ़ा कंदड़ जेके लॾो हुयो या धुर हुई उन्हनि वरी उन्हनि जी जेको आहे सो मुखालफ़त बि कई कंहिं दौर में। त बहरहाल इहो हिकिड़ो वॾो सिलसिलो आहे। मां मुनासिबु थो सम्झां त इन ई सवाल खे साईं मदद सिंधी ॾांहुं मां अॻिते वधायां त छा साईं इहा ॻाल्हि वाक़ई दुरुस्त आहे त अयाज़ खे जेकॾहिं टोड़ियो या अयाज़ जेकॾहिं ज़िंदगी में भोगनाऊं भोगियूं त उनजो सबबु उनजा दोस्त हुया? चवंदा आहिनि त मिठी बि माठ, मुठी बि माठ। अॻे सेशन में कुझु अहिड़ा सुवाल हुआ जंहिंजे लाइ जवाबु ॾिनुमि त उन जवाब खे ईअं पेश कयो वियो जो सोशल मीडिया ते त ठहियो, पर SMS में बि गारियुनि जा हिकिड़ा वसकारा शुरू थी विया आहिनि। बहरहाल सच ॻाल्हाइबो, सच खां कोन ॾिजबो, ऐं ॻाल्हि कबी उन खां मुंहिंजे शख़्सियत त कॾहिं बि कंहिंखे न कॾहिं सिंध खे न सिंधी ॿोलीअ खे नुक़सानु पहुचायो आहे। ऐं इहा वज़ाहत उन करे पियो करियां जो हीअ सभु वेठा आहिनि दोस्त। मूं अॻे दफ़े ईअं चयो त शेख अयाज़ उन मंज़िल ते पहुची चुको हो जेकॾहिं वाइस चांसलर न थिए हा त ॿियो GM साहिब थी सघियो पिए। इहा ॻाल्हि का ग़लति ॻाल्हि कान्हे। क़ौमी तहरीक में शेख अयाज़, रसूल बख्श पली जो GM सैयद, इन्हनि जा किरदार एॾा मथां आहिनि जो इन हक़ीक़त का इनकार नथो करे सघे। बहरहाल हीअ मौज़ू त हटी वरी आऊं असली ॻाल्हि थो करियां त आउं इन ॻाल्हि सां इख़्तिलाफ़ु कंदुसि त अयाज़ खे दोस्तनि शुरूअ में तंग कयो। अवां ॾिसो न, जॾहिं बि
के हक़ीक़तूं पेश कजनि त उहे फैक्ट्स ऐं फिगर्स सां पेश कजनि। अयाज़ जॾहिं 55 खां पोइ शाइरी शुरू कई त सिंध वञण जे क़ैद में जकड़ियल हुई। मूं अॻे बर्ज़ कयो त सिंध ते हिकिड़ी ख़ामोशी छांयल हुई, ॼण हिन देश सॼे ते हिकिड़ी राकास छांयल हुई हिकिड़ो। उन सूरत में शेख हयाज़ जॾहिं शाइरी शुरू कई त 2 ग्रुप्स थी चुका हुआ, हिकिड़ा तरक़ी पसंदि ऐं ॿिया जेके आहिनि से इस्लाम पसंदि। शेख हयाज़ जी शाइरी प्रोग्रेसिज़म ते हुई त हू जेको ग्रुप हो उन ग्रुप बाक़ाइदे अयाज़ जे ख़िलाफ़ु ॾाहिर परस्ती, तंग नज़र, मज़हब जो मुख़ालिफ़ हिकु अजीब मुहिम शुरू कई। उन जे जवाब में रसूल बख्श पलीजे साहिबु हिकिड़ो किताबु लिखियो ऐं मौलाना ग्रामीअ मशरक़ी शाइरी या फ़नी क़दुरु लिखियो, पर उहो तूफ़ान एॾो ख़ौफ़नाक हो। महरान अख़बार हुननि जे हवाले हुई ऐं हुकूमत अयूब ख़ान जी हुई। ओलह पाकिस्तान ते मलिक अमीर मोहम्मद ख़ान ई हैदराबाद ते मसरूर हसन जो राज हो। अहिड़े दौर में शाइरी जेका हुई सिंधी माण्हुनि खे, सिंधी नौजवान ऐं विचोले क्लास में अयाज़ जज़्बात जाॻाए रहियो हो। इनकलाब जी ॻाल्हि थी रही हुई। उन वक़्तु तव्हां हिते ज़िक्र कयो अदल संग्राम जो, उहो शहर हो त ही संग्राम साम्हूं आहे नारायण श्याम, हुन जा मुंहिंजा कोल बि साॻिया ॿोल बि साॻिया मीत बि साॻिया, हू कविता जो काक धणी पर मुंहिंजा रंग तोल बि साॻिया, हुन ते कीअं बंदूक खणां मां, हुनखे गोली कीअं हणां मां, गोली कीअं हणां मां। इन नज़म ते जेका बाहि ॿरी तंहिंजी इंतिहा थी ऐं अयाज़ खे 20 सेप्टेंबर 1965 ते गिरफ़्तार करे 3 महीननि लाइ सखर जेल में क़ैद कयो वियो। असां जॾहिं सऊबतुनि जो ॻाल्हि था करियूं, अकूबतुनि जो ॻाल्हि था करियूं, त उन मां असांजो इहो ई मुराद आहे त दुनिया जा उहे शाइर जिन इनकलाब जी ॻाल्हि कई, सच जी ॻाल्हि कई, सदाकत जी ॻाल्हि कई, उन्हनि ते क़ैद कड़ा ऐं जेल साबित थिया। अयाज़ खे उनखां अॻु मां इन करे चवां थो त असां वटि डॉक्यूमेंटेशन नथी थिए। डॉक्यूमेंटेशन न थियण जे करे असां वटि केतिरियूं ॻाल्हियूं थियनि थियूं। अयाज़ जॾहिं मई 9 सेप्टेंबर ते हैदराबाद पहुतो, हैदराबाद लॉ कॉलेज में शागिर्दनि जो फंक्शन हो। 10 तारीख़ सुबुह जो रिट्स होटल ते, 10 तारीख़ आचर जो ॾींहुं 1965 ते रिट्स होटल जे कमरे में वेठो हो। हिते केतिरा दोस्त हूंदा जेके उन वक़्तु मौजूदु हुआ त पुलिस जो हिकिड़ो वॾो वटालो हैदराबाद जे डिप्टी कमिश्नर SM वसीम जो ऑर्डर खणी आयो त अवां हिन वक़्तु फौरी तौर ते ई शहर छॾे हलिया वञो। अयाज़ चयसि त आउं वकील आहियां, मूंखे ऑर्डर ॾेखार। चई ऑर्डर मूं वटि आहे। आख़िर में उहो पुलिस जो वटालो शेख अयाज़ खे खंबे खणी वञी कोटड़ी स्टेशन ते रेल में चाढ़े हुनखे शहर बदर कयो वियो। इहो पहिरियों मिसाल हो शेख अयाज़ ते। पर शेख अयाज़ इन हूंदे बि जॾहिं सखर जेल में हो ऐं सखर जेल में हू जॾहिं बंदि हो ऐं हुन सां को माण्हू मिलण लाइ तयारु कोन हो, त बि जेको सो हू लिखे थो, सर्दीअ में संगीनूं आहिनि वर्दीअ वारा बूट अचनि था, मूं त चयो हो तोखे बाबा ऐं पोइ ॿोड़ा लोक लड़नि था। अहिड़ा गीत लिखी छो थो तूं जो तो ते ज़ंजीर वॼनि था, तोखे देस दरोई कोठे कूड़ा कायर बक बक कनि था ऐं हू दर ते ठक ठक कनि था। इहो शेख अयाज़ जो जज़्बो हो। शेख अयाज़ सखर जेल में पहिरियों दफ़ो हो त 3 महीना उन वक़्तु कामरेड सोबो ज्ञान चंदाणी बि क़ैद हो ऐं हिकिड़ो हिंदू असांजो दोस्त उते बंदि हो। शेख अयाज़ उते हिमत न हारी ऐं शेख अयाज़ उहे 3 महीना सख़्तीअ जा ईअं सठा जंहिंजी का इंतिहा कान्हे। अयाज़ उनखां पोइ निकिरण खां पोइ इनकलाबी शाइरी कई ऐं अयाज़ जे शाइर मूं अव्हांखे अर्ज़ु कयो त हुन 64 में हुनजो शाइरीअ जो पहिरियों मजमूओ भौर भरे आकाश ज़ब्त थियो, कुले पातम किनरो ज़ब्त थियो ऐं पोइ जे काक ककोरिया कापड़ी ज़ब्त थियो। इहा हिकु तमामु वॾी ॻाल्हि हुई। हिते अव्हां ॻाल्हि कई त उहो TV ते मुशाइरो कोन हो, TV ते रेडियो में TV जेको आहे सो जेल में अलाउ कोन हो। रेडियो पाकिस्तान कराची ते मुशाइरो ऐं उन में मुशाइरे जो उनवान हो त मिर्ज़ा ग़ालिब और आम। उन में असांजो दोस्त फैज़मत फैज़ वेठो हो त उते हुन अयाज़ जो रिमार्क पास कयो त इहो दौरु वाक़ई ॾुखियो हो जंहिंमें अयाज़ जा जज़्बा जवान हुआ। अव्हांजी महिरबानी। साईं मदद साहब तव्हां बिल्कुलु तफ़सील सां इहा ॻाल्हि बयानु कई। मां इन विच में तव्हां ज़िक्र कयो ख़ासि तौर ते सिंध यूनिवर्सिटी जो, सिंध यूनिवर्सिटी जे रेफरेंस सां
ज़ाहिर आहे अयाज़ जॾहिं सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर हुयो त इहो हिकिड़ो दौरु आहे ऐं उन दौर में बि ख़ुदि शेख अयाज़ साहिबु जेके आहिनि से तमामु घणियुनि भोगनाउनि मां गुज़रियो, तमामु घणियूं तकलीफ़ूं सठियूं ऐं उन में बि उन दौर में बि यकीनी तौर ते हुनजे दोस्तनि जो बि हिकिड़ो ख़ासि किरदारु रहियो। इहो जेको दौरु हुयो साईं अयाज़ जो जॾहिं सिंध यूनिवर्सिटी जो साईं वाइस चांसलर रहियो आहे त उन वक़्तु बि हुनखे हिकिड़ियुनि भोगनाउनि मां गुज़रणो पियो आहे। सुठी ॻाल्हि आहे त मां सम्झां थो महमूद मुग़ल साहिब जो हिकिड़ो रेफरेंस इहो बि आहे त हुननि जेको पंहिंजो इल्मी अदबी कमु कयो आहे पर हुन सां गॾोगॾु शेख अयाज़ खां संदनि ज़िंदगी में हुननि तवील इंटरव्यू बि कया आहिनि। हिकिड़ो 3 कलाकनि जो इंटरव्यू PTV लाइ साईं जन कयो, उन में बि अयाज़ कुझु को अहिड़ो ज़िक्र कयो या पंहिंजे भोगनाउनि जो को? सभ खां पहिरीं त मां तव्हांजो शुक्रगुज़ार त तव्हां मूंखे हिते अचण जो मौक़ो ॾिनो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त हीअ जेके असांजा दोस्त हिते वेठा आहिनि हीअ टई महिरबान मूंखां वधीक शेख साहिब जे बारे में ॼाणनि था। शेख साहिबु जॾहिं वाइस चांसलर हुया त 70 जो ज़मानो हो त असां 14-15 सालनि जा हुआसीं ऐं जेका असांखे यादि पवे थी त VC कॉलोनी जो विज़िट इलाही कंदो हुयो। असां कॉलोनी में रहंदा हुआसीं हिकिड़ी बेंगलोर में। पोइ VC साहिबु ऐं ख़ासि तौर ते रब्बानी साहिबु हुनजो PVC हुयो, ग़ुलाम रब्बानी आगरो, त हिकिड़ो वक़ार हो हुन में पंहिंजे वाइस चांसलर जी हैसियत में जॾहिं हू पंहिंजी पोज़ीशन ते हूंदो हुयो। ॿी ॻाल्हि इहा आहे त मूं जेके ज़िंदगी में सिनेमा थिएटर या ब्रॉडकास्टिंग में ॾींहं गुज़ारिया आहिनि त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो अहसासु आहे त असां वटि हज़ारे माण्हू आहिनि पर तमामु घटि माण्हुनि खे पंहिंजे क़दर जो अहसासु आहे त मुंहिंजी हाइट केतिरी आहे। शेख साहिब में पहिरीं जेका अहम तरीन ॻाल्हि हूंदी इहा हूंदी त हुनखे ख़बर ई त हू केरु आहे। माना इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे त हिकिड़े माण्हूअ खे पंहिंजी हाइट जी ख़बर आहे त हू शेख अयाज़ आहे। ऐं जॾहिं मूं हुन सां एक्चुअली 6 इंटरव्यूज़ कया ऐं उन मां जेको आख़िरी इंटरव्यू हुयो सो मूंखे लॻे थो त वफ़ात खां 20 ॾींहं खनि पहिरीं हुयो ऐं तक़रीबन 9 कलाक असां हुन सेशन में हुन सां गॾु हुआसीं, मां ऐं बैदुल मसूद साहिबु। नेटवर्क जो प्रोग्राम हो उहो ऐं तक़रीबन 350 सवाल हुया हुन में, नेशनल प्रोग्राम हुयो हुकअप जो, पर उहो टेलीकास्ट पोइ कोन्ह थियो। पर जेका ॻाल्हि मूंखे लॻंदी हुई, हाणे सियासी वग़ैरह जेको त हीअ असांजा दोस्त ॻाल्हाए चुका आहिनि, मूंखे लॻंदो आहे त या मुंहिंजी ज़ाती राय आहे, मां चवणु चाहियां थो त हुनजो रूह ज़ख़्मी हुयो। माण्हू जो जिस्म ज़ख़्मी हुजे थो त पोइ हुनजा हज़ार हीला वसीला आहिनि, पर जॾहिं रूह ज़ख़्मी हुजे थो त को वसीलो कोन्हे, को तरियाक कोन्हे, को लम्हो कोन्हे। ऐं मूंखे लॻंदो आहे त हुन में 2 अहम शयूं हुयूं। हिकिड़ी मोहबतूं जेके पल नथियूं पवनि त वार तो वांगिया पार सभु तो अचिया, मूं छिरकी चयो हा या थो चढ़ी डूंगरे पंध केॾो करी, छो अकेलो वरी साथ में ॿिया बि हा। त हाणे तन्हाई, अकेलाई, वापसी, कद जो न मिलणु, बर न में अचणु, माण्हू अचनि त अजीब अजीब ॻाल्हियूं कनि, उन लेवल जो न थिए जेको शेख अयाज़ पाण हुजे। त मूंखे यादि आहे जॾहिं मूं हुन लास्ट इंटरव्यू कयो हुयो त तक़रीबन जॾहिं 7.5-8 कलाक थी चुका हुया त हुननि हिकिड़ो जुमिलो चयो हुयो जेको मूं पंहिंजे कॉलम में कोट कयो हुयो। हुननि चयो त दुनिया जे ॻोल्हे ते टुबके जेतिरी आहे सिंध ऐं मां आहियां सिंध जो शाइर, त मुंहिंजी हालत बि इहा ई हूंदी। ऐं मूंखे बेहदि अफ़सोस थियो त माना हुनखे रिकग्निशन जेका हुई, हाणे इहा हाणे हू जान छॾे चुको आहे, मां मौलवी कोन आहियां, पर मूंखे बि वञिणो आहे त माण्हू पाण मूं हिते छा कुड़ ॻाल्हाईंदो। त पॉइंट इहा आहे त हुनखे तकलीफ़ हुई, हुनखे अंदर में दुख हुयो, जेको हुन लोड़ियो हुयो न, जेको असांजो अॼोको मौज़ू आहे उहो हिकिड़ो त फिज़िकल थिए थो त केतिरो इहा लोड़ियो थी, त उन फिज़िकल त ॿी शइ आहे ऐं उन ज़ख़्मनि खे माण्हू भरे बि सघे थो, पर जेके हुनजे रूह खे ज़ख़्म हुया न, दोस्तनि जा, अहबाबनि जा, यारनि जा, मोहबतुनि जा, दर्जनि जा, पंहिंजी हैसियत जा, उहे मां सम्झां थो त उनखे आख़िर ताईं, ऐं उन बावजूदि बि बीइंग अ डॉक्टर मां सम्झां थो त तमामु वॾी ॻाल्हि आहे त तव्हां एतिरनि हार्ट अटैक्स खे मुंहुं ॾेई वठो। याने मूंखे यादि आहे त मूंसां कॾहिं कॾहिं इहो ज़िक्र बि कंदा हुया, ॾिठूं त हीउ डॉक्टर आहे ऐं MBBS करे थो, ख़ासि तौर ते कैसेट्स खपंदियूं हुननि खे, या रेडियो पाकिस्तान तां नसीर मिर्ज़ा साहिब खां हुननि कुझु शयूं घुरायूं, या कुझु हैदराबाद मां किताब हूंदा हुया, त पोइ मां 2 दफ़ा खनि पेश करणु वियो हुउसि। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त हिकिड़ो माण्हू साईं मरना जूं डेथ ट्यून्स ॿुधे थो ऐं उन ते लिखे थो, ठीकु आहे, हाणे ॿुधायो त हुन केतिरो लोड़ियो हूंदो। बिल्कुलु महमूद मुग़ल साहिबु चयो त शेख अयाज़ जो जिस्म त ज़ख़्मी न हुयो पर हुनजो रूह ज़ख़्मी हो, हुनजे रूह ते ज़ख़्म हुया। मां अदल साहिब खां ई पुछणु चाहींदुसि त हुनजे रूह ते उहे कहिड़ा ज़ख़्म हुआ। मसलन ख़ासि तौर ते असां ॾिसूं था त अयाज़ जी हिकिड़ी ज़िंदगी आहे, जीअं मैडम बि चयो त हुनजी ज़िंदगीअ में हुनजा दोस्त, अहबाब, रिश्तेदार, उहो पर अदबी हवाले सां बि तव्हां सवेर ज़िक्र कयो त हुन ते जेके तनक़ीदूं थियूं त उन्हनि तनक़ीदुनि बि यकीनी तौर ते हुनखे रंजायो, ॾुखायो, हुनजो रूह ज़ख़्मी कयो हूंदो। ऐं अयाज़ ते जेके बि संदसि ज़िंदगी में तनक़ीदूं थियूं, कंहिं बि तनक़ीद जो हुन जवाबु कोन ॾिनो। त हिकु त मां तव्हां खां ई पुछणु चाहींदुसि त अदबी हवाले सां
अयाज़ जी उन भोगना खे तव्हां कीअं था ॾिसो ऐं अयाज़ कंहिं बि तनक़ीद जो जवाबु छो न ॾींदो हो? महमूद ॻाल्हि कई त हुनजो रूह ज़ख़्मी हो, त उहो रूह मूं अॻु में नंढपण जे हवाले सां ॻाल्हि कई त हुनखे जेके माइटनि खां तलखियूं मिलियूं त नंढपण खां ई हुनजो रूह ज़ख़्मी हो। ॿियो अयाज़ जे नक़ाद हुया उनजे सतह जा कोन हुया, सही, हेठी लेवल जा ॼामड़ा क़िस्म जा नक़ाद हुया। हुन अयाज़ जी शाइरी खे सम्झो ई कोन ऐं हुननि सिर्फ़ु बुग़्ज़ में ऐं तअसुब में हुनजे ख़िलाफ़ु लिखियो। जेतिरो बि हुनखे मवाद मिलियो पियो हुननि अयाज़ जे ख़िलाफ़ु लिखियो। मिसाल मेहराण में तव्हां उनवान पढ़ंदव त उनवाननि मां ई तअसुब थो ज़ाहिर थिए। शेख अयाज़ जी वाई बादी शाइरी, मिसाल शेख अयाज़, हाणे इहो उनवान मां तअसुब हिकिड़ो ज़ाहिर आहे। या मिसाल जे शेख अयाज़ उन ज़माने में आज़ादु नज़्म खे इंट्रोड्यूस करायो, नयूं नयूं सिन्फ़ूं हुन इंट्रोड्यूस करायो नसी नज़्म खे, त इहा बि जेका हुनजा जेका मुख़ालिफ़ आहे उनखे इहा ॻाल्हि कान पई वणे। हाणे आज़ादु नज़्म जे लाइ हुन सरवर अली सरवर मेहरान अख़बार में हिकिड़ो मज़मून लिखियो त कुता बि गोॾा खोड़े उनाड़ू कंदा आहिनि जंहिंखे आज़ादु नज़्म चइबो आहे। हाणे इन क़िस्म जी राह या इवन तव्हांजो क़ुर्बान बुगटी लाड़काणे जो हिकिड़ो पढ़ियल लिखियल माण्हू हुनखे सम्झ वेंदो आहे, वॾो नक़ाद आहे ऐं हुन शेख अयाज़ लाइ उहो शेख अयाज़ जी शाइरी खे सम्झी कोन सघियो। शाइरी हुनजे वस जी ॻाल्हि ई कोन्हे। उहो जुमला थो लिखे त शेख अयाज़ खे वज़न बहर जी ख़बर कान्हे का, काफ़े जो इस्तेमाल जी ख़बर। भई क़ुर्बान बुगटी जी हिकिड़ी लेवल सतह ॾिसो ऐं वरी छा थो लिखे, हिकिड़ो बेत हुन ॾिनो आहे जेको हुन बेत जी माना हुनखे सम्झ में न आई, हुन तनक़ीद कई आहे। शेख अयाज़ जो बेत आहे, हलोड़े होता विढ़ंदा हलो वेड़ में, हलोड़े होता विढ़ंदा हलो वेड़ में, बरनि में बोता मतां रोकियो राह में। हाणे बोता जी माना हुन डेड बॉडी कढी आहे, चई केॾो बेसरो शेर आहे, छसो शेर आहे, हुनखे इहा ई ख़बर न आहे त बोता उठनि खे चइबो आहे। बरनि में बोता मतां रोकियो राह में, क्लासिकी रवायतुनि खे शेख अयाज़ ज़िंदा रखंदे उन लुगत में वरी हिकिड़े नए दौर जी हिकिड़ियूं अलामतूं इस्तेमालु कयूं आहिनि। त हाणे हू बोता खे हुन डेड बॉडी खे चई कहिड़ो बेसरो शेर आहे, बरनि में बोता मतां रोकियो राह में। इहे वरी शेख अयाज़ ते बहाना ॻोल्हींदा हुआ, मुख़्तलिफ़ इल्ज़ाम त को न को इल्ज़ाम हुन ते हणिजे। मसाल चवंदा हुआ त बाबा शेख अयाज़ पाण खे वॾो मग़रूर सम्झे थो ऐं शाह लतीफ़ खां पाण खे वॾो शाइर सम्झे थो ऐं लतीफ़ सानी सॾाए थो। कॾहिं त अहिड़ी का बि ॻाल्हि कई हुन तरदीद कई त लतीफ़ त मुंहिंजो सोर्स ऑफ इंस्पायरेशन आहे, मां लतीफ़ खां मुतासिर त मां शाइरी शुरू कई आहे। ऐं तव्हां ॾिसो त जेके शुरूआत जा जेके मजमूआ आहिनि शेख अयाज़ सभु लतीफ़ जे बेतनि मां वरितल आहिनि, पर उनजे बावजूदि हुननि माण्हुनि हुन ते चयो त लतीफ़ सानी सॾाए थो, जंहिंजे वरी मोट में हुनखे सवे बेत लतीफ़ जे शान में लिखणा पिया। बिल्कुलु लतीफ़ साईं जे शान में हुन लिखिया, इवन डेडिकेशन कई त मां लतीफ़ साईं जे जेके पेरनि जी जुती आहे उनजी या मिटीअ जे बराबरि बि न आहियां। बिल्कुलु हा बिल्कुलु, तुंहिंजे आॾो भिट ॼणी झले बिठ झोल ॾिनई ॿ टे ॿोल सखी मुंहिंजे साह खे। त इहे जेके सभु ॻाल्हियूं मौजूदु आहिनि त इन मां ज़ाहिर थिए थो त हुन हाणे इवन ॾिसो न ताजल बेवस जेका तनक़ीद कई पंहिंजे नाले सां छो न कई, हुन ताज मोहम्मद समय नाले सां सोणी में तनक़ीद कई। जॾहिं हुनखे ज़ाती हिकिड़ी रंजिश हुई शेख साहिब, तव्हां तनक़ीद कयो खुलेआम कयो न, पंहिंजे नालनि सां लिखो, नकली नालनि सां कूड़नि नालनि सां या अहिड़ी क़िस्म जूं ज़ाती रंजिशुनि जे बुनियाद ते जेका तनक़ीद थी उन बि हुनखे रूह खे रंजायो। ऐं हुन इहो बिल्कुलु लिखियो त शाह लतीफ़ चई अलाए कीअं बची वियो, हुनखे सिंधियुनि शहीद छो न कयो, हिकु सुवालु कयो अथई। या उनजे शाइरीअ में जेका तलख़ी आहे माण्हुनि जे रवैये करे त चए थो शाहनाज़ सां मुखातिब चए थो शाहनाज़ त मूंखे त कई भेरा जेको आहे मूंखे अटकायो वियो आहे, मुंहिंजो सिर वढियो वियो आहे ऐं मां जीअरो आहियां, मूंखे हिन क़ौम जेको आहे अकेलाई खां सवाइ छा ॾिनो आहे। पंहिंजी हुन सिंधी क़ौम सां हालांकि हुन सिंध कयो आहे जीअं मूंसां कोई कोन करे, हालांकि सिंध मां मुराद सिंध न आहे पर सिंध जा उहे माण्हू जेके पंहिंजा हूंदे बि जेके हुननि जीअं रूह ज़ख़्मी कयो, सिंध कयो जीअं तो आहे मूंसां कोई की न करे, केॾा गीत ॾिना मूं तोखे मोती बुक भरे। त माना शिकायत बि करे थो ऐं उन जी शिकायत में माना ॾाढी कहिड़ी जीअं असांजी ॻाल्हि कई त रूह हुनजो ज़ख़्मी हो। वाक़ई हक़ीक़त आहे त हुनखे जेके नक़ाद मिलिया या मुखालिफ़ मिलिया उन लेवल जा कोन हुया, हुनखे सम्झी बि कोन सघिया। पोइ हुननि हिकिड़ा हुनखे हेठि करण जी कोशिशि कई जेके उन्हनि शयूं बि हुनखे बिल्कुलु उहो पाण बि चई वियो आहे मशहूरु जेको हुनजो आहे त हीरा त ॾिसो कंकर न हणो ईंदो न वरी ही वणजारो, कुझु ॾात ॾिसो पोइ बात कयो ही शोर अजायो आहे प्यारा। त वाक़ई उन दौर में हिकिड़ो शोर ऐं गुल जेको हुयो उन खे हुन मुख़्तलिफ़ तरह सां इज़हारियो बि आहे। मसलन उन किथे इहो बि लिखियो आहे त कंहिं माण्हू उनखां जॾहिं पुछो तव्हांजा नक़ाद जेके तव्हां ते तनक़ीद कनि था ऐं बेजा नाजाइज़ जेका असां उहो तनक़ीद आहे, त उन चयो त पंहिंजो उन्हनि खे विछुनि सां मिसाल ॾिनो आई त विछूं आहिनि उहे हिकिड़े पहाड़ खे छा करे सघंदा। त इन ई ॻाल्हि खे अॻिते वधाईंदासीं। शेख अयाज़ साहिबु जेतोणीकि बाज़ाब्ता तौर ते कंहिं बि तनक़ीद जो जवाबु न ॾिनो पर पंहिंजे ज़िंदगीअ जे अंदरि हुन जेके तलख़ियूं भोगनाऊं ऐं हुन सां जेके अकूबतूं थियूं उन्हनि जो हुन पंहिंजे ऑटोबायोग्राफ़ीज़ में बहरहाल
ज़िक्र कयो आहे, मुख़्तलिफ़ जॻहुनि ते ज़िक्र कयो आहे, ऑटोबायोग्राफी जा जेके जुल्द आहिनि उन्हनि में अयाज़ साहब जेको आहे सो इन्हनि भोगनाउनि जो कीअं ज़िक्र कयो आहे, मां डॉक्टर साहिबा खां इहो पुछणु चाहींदुसि। पहिरियां त मदद साहब जी महिरबानी करेक्ट कयईं मूंखे जो मां टीवी शायदि चई वई हुअसि ऐं वाक़ई उहो रेडियो ते थियो हुयो मुशाइरो। सायो करे मूं फैज़ अमन फैज़ जो नालो कोन वरितो, उर्दू अदीब मूं तॾहिं ई नालो वरितो जो उर्दू अदब याद में काफ़ी मायानाज़ ॿिया अदीब बि शामिलु हुया। हाणे तव्हांजो सुवालु आहे ऑटोबायोग्राफीज़ जे हवाले सां, उन में हुन इलाही पंहिंजे हिननि पीड़ाउनि जो ज़िक्र कयो आहे। जीअं हिकिड़े हंधि उहो ज़िक्र कंदो आहे त मां जेका आहे हिकिड़ी राति मूं इहो ख़्वाबु ॾिठो त मूंखे के कुझु माण्हू आहिनि जेके मूंखे मथे खणंदा था वञनि, पर कुझु वरी माण्हू आहिनि जेके मूंखे पथर पथा हणनि, ऐं पर मथे के चवनि था त हिनखे छॾियो ई मथे वञे, हिनखे अञा घणो मथे वञिणो आहे। ऐं मां जॾहिं सफ़ा बिल्कुलु मथे वञा थो ऐं वञी ऐं सिज ते पहुचां थो त का गेबी ताक़त वरी उतां मूंखे हथनि मां छॾे थी ऐं मां पट ते वञी किरां थो, मुंहिंजा हॾा सॼा भॼी पवनि था ऐं पोइ गिजूं मुंहिंजा जेके हिन मांस खाइनि थियूं। ऐं जॾहिं मुंहिंजा हॾा वञी बचंदा त हिकिड़ो ॿुढड़ो अचे थो ऐं मुंहिंजा हॾा मेड़े थो, त मां हुन खां पुछां थो त तूं केरु आहीं? उहो मूंखे चए थो मां भिटाई आहियां, मूंखे लॻे थो त तोखे मूंखां वधीक सज़ा मिली आहे। त इहो हिकिड़ो हुनजो इहो बि मिसाल हिन में शामिलु आहे, ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो पंहिंजो। ऐं उन खां अलावा हिन जा ॿिया बि केतिरा ई पंहिंजे औलाद जे हिसाब सां हुन जा मिसाल शामिलु आहिनि त मुंहिंजो फैमिलीअ कीअं सफ़रु कयो आहे हिन में जेका आहे मुंहिंजे हिन सफ़र में, या मुंहिंजी कहिड़े तरीक़े सां हुननि साथ ॾिनो आहे, उन्हनि जो बि इलाही ज़िक्र कयो आहे। ऐं जेकॾहिं बायोग्राफीज़ जे हवाले सां तव्हां पुछो था त उहे त हिन जूं तमामु घणियूं लिखियलु आहिनि, जे प्रॉपर तव्हां कंहिंमां जेका आहे सो ॻाल्हि कयो मजमूई त तौरु पोइ मां ॻाल्हि पई करणु चाहियो त हुन जे पंहिंजी ज़िंदगी में लिखियो आहे। मां इन ई ॻाल्हि खे थोरो अॻिते वधाईंदुसि साईं मदद साहिब ॾांहुं। अॻूणे ॻाल्हि तशना रहिजी वई, अधूरी रहिजी वई, छो त मूंखे इहो पुछणो हुयो त शेख अयाज़ जो जेको वाइस चांसलरशिप वारो जेको दौरु हुयो, उन दौर में अयाज़ जूं जेके भोगनाऊं आहिनि उनखे तव्हां हिकिड़े वसी तनाज़ुर में ॾिसंदा हूंदो यकीनी तौर ते, तव्हां उन सिलसिले में छा चवणु चाहींदो? असल में ॻाल्हि इहा आहे त मां तव्हांजे हिन सवाल जो जवाबु ॾियां थो, पर जॾहिं पाण भोगनाउनि जेके हीअ टॉपिक तमामु असांजे भेणुनि बहितरीनु रखिया आहिनि। ज़बरदस्त। इहे टॉपिक अहिड़ा आहिनि जो हिन जे हिकिड़े हिकिड़े टॉपिक ते माण्हू किताबु लिखी सघे थो। ॿाहिरनि मुल्कनि में अव्हांखे ख़बर आहे त शाइरनि जे इश्कनि ते बि किताबु लिखियो वियो आहे, उनजे भोगनाउनि ते बि किताबु लिखियो वियो आहे। अॼु ॾींहं ताईं असां वटि उहो बाब ख़ाली आहे। हालांकि अयाज़ पंहिंजे शाइरीअ में नसुर में उहे हिंट्स ॾिनियूं आहिनि त हुन केतिरा इश्क कया, कीअं उन ज़िंदगीअ जो उहो दौरु ॾिठो। पर हाणे ॻाल्हि आहे त भोगनाउनि में वरी पाण था अचूं त भोगनाउनि जा क़िस्म आहिनि। हिकिड़ी शुरूआति भोगना, जीअं अदल साहिबु ॻाल्हि कई, उनजो घरेलू हालात हुआ, नंढड़ो हो, हुन वटि हिकु दफ़ो पाण थो लिखे त मुंहिंजो पीउ हलियो डॉक्टर वटि, त डॉक्टर चयो शेख साहिबु अव्हां ते पुराणा 40 रुपया बाक़ी आहिनि या 50 रुपया, पहिरीं इहे वापसि करियो पोइ तव्हांजो इलाजु कंदुसि। उहो ख़ाली शीशी खणी आयो, पोइ चईं त बाबा ही ईअं न छो कयो? त हुन चयो बाबा ही दुनिया आहे। त चयो न मुंहिंजे दिलि चयो त इहो शीशी खणी आऊं डॉक्टर जे मुंहं ते हणां। इहा इंसानी ज़िंदगी जी हिकिड़ी वॾो हिकिड़ी भोगना आहे। भोगनाउनि जा केतिरा क़िस्म आहिनि। वरी ॿी भोगना हुनजी घर जी आहे, हुनजो आइडियल हुनजो पीउ हो, हुनजी माउ आइडियल कोन हुई, हुनजा के सबबु हुआ त हुनजी हिंदू माउ हुई ऐं हुनखे एक्सेप्ट न कयो वियो हुते। हुन जूं ॿ धीअरूं अॻे ई हुयूं जेके हू छॾे आई हुई, उहे ई उहे हिंदू खणी हलिया हुआ। हिकिड़ी धीउ पाण जेका हिन मां थियसि, जंहिं ॿी भेण हुई, उनखे शेख खणण लाइ तयारु कोन हुआ। शेख अयाज़ जो इश्क हो रोशनारा मुग़ल सां, जेका 1943 में हुन सां कॉलेज में पढ़ंदी हुई शिकारपुर जी। उन सां हू हुनजी ख़्वाहिश हुई, पर हुनजे शेखनि चयो तुंहिंजी भेण तॾहिं खणंदासीं जॾहिं तूं शादी कंदे। ऐं पोइ मजबूरन अयाज़ उहा शादी कई ऐं हुन सां शादी न करे सघियो। पर अयाज़ उहो ॾुखु विसारे न सघियो। इहा बि हिकिड़ी भोगना आहे, इन ते बि हिकिड़ो किताबु लिखी सघिजे थो। वरी अचो जॾहिं हीअ तव्हां सां मूं सवेल ज़िक्र कयो तरक़ी पसंदि ऐं गैर तरक़ी पसंदियुनि जो, इहा बि हिकिड़ी भोगना आहे। ऐं हाणे जॾहिं तव्हीं था अचो VC ते, त VC ते शेख अयाज़ 23 जनवरी 1976 ते वाइस चांसलर मुक़ररु थियो। वॾे धूमधाम सां, वॾी हिकिड़ी हुनखे ख़ुशी हुई, हुनखे इज़त हुई, हुनखे ख़्वाहिश हुई त आउं यूनिवर्सिटी खे ठाहियां जीअं राबेंद्रनाथ टैगोर शांति निकेतन खे ठाहियो। ऐं उहो बि उन ज़माने में 1923 में मार्च हैदराबाद में पिनणु आयो या चंदो वठणु आयो त बाबा मुंहिंजी मदद करियो। अयाज़ जी बि इहा ख़्वाहिश त मां यूनिवर्सिटी खे ठाहियां। पोइ वाइस चांसलर थियो,
हुन पंहिंजो नायब रखियो PVC, हिते खुली ॻाल्हाइजे, ग़ुलाम रब्बानी आगरो। हुनखे ख़्वाहिश हुन चई तूं मुंहिंजो भाउ आहीं, जोयो हुनजो सलाहकार, जमाल रिंद हुनजो सलाहकार ऐं ॿिया सभु सलाहकार। आहिस्ते आहिस्ते तव्हांखे ख़बर आहे यूनिवर्सिटी पॉलिटिक्स अहिड़ी आहे जंहिंमें तमामु हिकिड़ो माण्हू नओं माण्हू फासी थो पवे ऐं पोइ उस्तादनि हुनजी वई ख़िलाफ़ हिकिड़ी मुहिम हलाई। इन वॾो हिकिड़ो किसो आहे, इहे सभु चयमि त सभु किताबनि जा टॉपिक आहिनि। जॾहिं पाण शाइर ते ॻाल्हाईंदासीं इहे टॉपिक कॾहिं न कॾहिं ते किताब लिखिया वेंदा। ऐं पोइ शेख अयाज़ मायूस थियो, कुझु प्रॉब्लम्स थिया, उहो ई ग़ुलाम रब्बानी आगरो जेको हुनजो दोस्त हो उनखे मजबूरन हुनखे उतां कढाइणो पियो ऐं आख़िर ताईं हू चवंदो त मुंहिंजे दोस्तनि मूंखे गाहु आया। इहे वॾा हिकिड़ा किसा आहिनि। पर यूनिवर्सिटीअ में हुन वॾी ॻाल्हि त सिंधी अदीबनि खे उनजी अहलियत जे बुनियाद ते नौकरियूं ॾिनियूं, ब्यूरो ऑफ ट्रांसलेशन ठाहिण पे चाहीं, मुख़्तलिफ़ तर्जुमा कराईं, फिलासॉफिकल कांग्रेसूं कराईं केतिरियूं। हुनजे दिलि में ख़्वाहिशूं हुयूं, पर जॾहिं हू आख़िर में लथो त हुन में हिकिड़ी मायूसी थी त मूंखे कमु करणु ॾिनो पियो। ऐं पोइ हू जॾहिं कराची आयो त हुनजे कराची में उहा अंदर में हिकिड़ो ॾुखु मौजूदु हो। हाणे वरी नंबर 5th त उन वक़्तु हुन सां वरी ॿियो हिकिड़ी ट्रेजिडी शुरू थी त पंहिंजा ई दोस्तनि मुख़्तलिफ़ नालनि सां हुनजे ख़िलाफ़ु मज़मून लिखणु शुरू कया। ऐं हिकिड़ो असांजो हाणे अलाह हुनखे जन्नत नसीब करे, ऐं नालो वठंदुसि, मिस्टर अली अहमद बुरोही, सभिनी खे सॾाए चयो त बाबा तव्हांखे पैसा था ॾियूं, हुनजे ख़िलाफ़ु मुहिम हलायो। आया हुनजे दिलि में छा हो ऐं पोइ बाक़ाइदे मुहिम हली। मां सम्झां थो त असांजो हिकिड़ो दोस्त केतिरा जीअरा वेठा आहिनि, हुनखे अननोन क़िस्म जा फ़ोन ईंदा हुआ, असीं फलाणा ॻाल्हायूं था, हीउ तो छो लिखियो आहे। हिकिड़े इंसान खे अॼु त SMS थो अचे त माण्हू घबराए थो वञे, अननोन फ़ोन त हाणे मुसीबत न रही आहे, पर अननोन फ़ोन अचे। शेख अयाज़ उन वक़्तु इन्हनि ॻाल्हियुनि जे करे इंतिहाई ॾुखारो थी वियो, हुनखे इहा तवक़ु न हुई। ऐं हुन 27 प्रिंस कॉम्प्लेक्स कराचीअ में जेके पंहिंजे ज़िंदगी जा ॾींहं गुज़ारिया उहे इंतिहाई दुखदायक हुआ। मूंखे यादि आहे त हिकु दफ़ो वॉकिंग करे रहियो, मूंखे ॾाढो ॾुखु थियो, मुंहिंजो काश हीउ उर्दूअ जो अदीब हुजे हा त अॼु हिते वॉकिंग न करे हा, पर कंहिं वॾे बंगले में करे हा। आवाज़ी महिरबानी। डॉक्टर रेहाना शायदि कुझु चवणु चाहिनि थियूं। लिहाज़ खां मूंखे बि हिन जो हिकिड़ो वाक़ियो यादि आयो, जीअं त अयाज़ जे भोगनान ते ई आहे। अयाज़ चए थो त मुंहिंजे जेका दर जे आॾो रोज़ु स्टूडेंट ईंदा हुया ऐं अचे ऐं जुलूस कढंदा हुया। हिकिड़े ॾींहुं आया, जुलूस हुननि जो पे हलियो त मुंहिंजी नियाणीअ खे डिलीवरी पेन शुरू थी विया। त मां कंहिं लेडी प्रोफेसर खे घुराए उनखे बैक वारे डोर ॾांहुं उमाणे छॾियो। मूंखे ताजुब इन ॻाल्हि ते पियो वरितो त हू मुंहिंजा ई शेर पढ़ी मुंहिंजे ख़िलाफ़ु नारा हणी रहिया हुआ। त इहो बि दौरु हुयो जॾहिं अयाज़ जे ख़िलाफ़ु एॾी मुखालफ़त चोट चढ़ी वई हुई। वाइस चांसलर जे दौरु अहसान कुझु मां चवणु चाहियां थो। जी जी बिल्कुलु। ॾिसो ॻाल्हि इहा आहे न त असां वटि लाइफ में पर्सपेक्टिव्स ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकिड़ो असांजो शख़्सी वजूदु हूंदो आहे, असां पाण छा आहियूं, ऐं ॿियो असांजो प्रोफेशन हूंदो आहे जेको असांजो ज़ाहिर थींदो आहे त असांजो हीउ कारोबार आहे, हीउ कमु आहे असांजो। हाणे राइटर सां इशू इहो थिए थो त हुनजो कारोबार ई अहिड़ो आहे जो पंहिंजो पाण बि ज़ाहिर थी थो पए, माना जेको हुनजे अंदर में तकलीफ़ आहे, जेको इज़हार आहे, उहो पने ते अची थो वञे, ज़िंदगी हुन साम्हूं ई अचे थी। बीइंग अ डॉक्टर मां सम्झां थो त जॾहिं माण्हूअ खे पहिरियों हार्ट अटैक थींदो आहे त पोइ हुन खां पोइ महसूसु कंदो आहे त हाणे हर घड़ी जेका आहे सा आर्ज़ी आहे। सही। हालांकि खड़ी हुनखे आई एम सॉरी अखर इस्तेमालु कयां पियो, भले कीमोथेरेपी ते हुजे, भले उहो कैंसर स्टेज 4 ते हुजे, पर उहो आर्ज़ी कोन सम्झंदो आहे पाण खे। पर जॾहिं हार्ट अटैक थिए थो पहिरियों हुन खां पोइ माण्हू हर लोॾे ते सम्झंदो आहे त माना स्टमक में पेन थिए त बि माना हार्ट जो इशू आहे ऐं ज़िंदगी हथां वेंदे नज़र ईंदी आहे। हाणे हिकिड़ो अहिड़ो माण्हू जेको चारई पासा जंहिंजा मतिलबु जेको अहमद फराज़ जो सिट वञ न त ज़िंदगी यूं थी की जीने का बहाना तू, त हुन में सिट अथई, यारो अॻियार के हाथों में कमाने थी फराज़ और सभु देख रहे थे कि निशाना तू था। सभई कमानूं खणी पिया हलनि ऐं उन में हिकिड़ो माण्हू जेको एतिरा हार्ट अटैक सर्वाइव करे थो, माना सर्वाइव करे थो, उन खां पोइ मुस्तक़िल लिखे थो ऐं पंहिंजे कम खे लॻो रहे थो। उनजे कलम में उहा जुंबश नथी अचे जेका हुनखे अचणु घुरिजे। एतिरनि शयुनि ॿुधण खां पोइ अदा चयो न त अननोन नॉन कॉल्स। त मूंखे यादि आहे त जॾहिं असां लास्ट इंटरव्यू पूरो कयोसीं ऐं असां ॿाहिरि निकितासीं पिए त जेको हुनजो प्रिंस कॉम्प्लेक्स वारो फ्लैट हो, हुनजो कॉरिडोर जेको हुयो, उन में हथु मिलाईंदे हुन बेदिल खे चयो हुयो, बेदिल मसरूर खे चयो हुयो त मुंहिंजो जेका आतमकथा हले पई उनजो 4हों जुल्द मां लिखां पियो थो ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे बेदिल त मां 7 जुल्द लिखां। ऐं आख़िरी जुमिलो मां तव्हांखे कोट कयां थो, मां 7 जुल्द लिखां, पर मूंखे लॻे थो त हाणे मूं वटि वक़्तु कोन्हे। एंड ही डाइड ऑन 22nd डे। पर हुन में जज़्बो हो, वॾो जज़्बो हो। माना भले ही तव्हां चओ त हुन केतिरो लोड़ियो या हुन केतिरो भोॻियो या हुन केतिरो कुझु कयो,
पर बीइंग ए मेडिकल स्टूडेंट तव्हां बि सम्झी सघो था, मां बि सम्झां थो त हिकिड़ो माण्हू जंहिंमें एॾो दम हुजे, एॾो विज़डम हुजे, जंहिंजी पंहिंजी हाइट हुजे, उनखे शाबाश आहे त हुन अहिड़ी ज़िंदगी गुज़ारी। महमूद साहब तव्हां सुठी ॻाल्हि कई ॾाढी। मां अदल साहब खां पुछणु चाहींदुसि ख़ासि तौर ते, छो त अयाज़ हिकिड़ो ॾात्यार हुयो ऐं लतीफ़ साईं चयो त ॾाहियूं ॾुख ॾिसनि। बेटा इहो जो उनजो पर्सपेक्टिव ॿियो आहे, कुझु उनजो पस मंज़र ॿियो आहे, पर आम तौर ते ॾाहियूं ॾुख ॾिसण वारो जेको तसवुरु आहे त छा ॾाहप ऐं ॾुख या तकलीफ़ या इन क़िस्म जी अज़ियत इहे ॿई हिक ॿिए सां सलाड़ियल आहिनि। अयाज़ पंहिंजी ज़िंदगी में जीअं साणे बि ॻाल्हि थी आहे त हेॾो वॾो कमु कयो, हुनजा नसर जा किताब, नज़्म जो जेको कमु आहे उहो मां सम्झां थो हिकिड़े पूरे दौर ते छायल आहे ऐं केतिरा ई दौर जेके आहिनि से उहो ईअं ई रहंदो। त माना इहा ॾाहप, ॾात ऐं ॾुख ऐं तकलीफ़ इहे जेकॾहिं असां तख़लीक़ी ॾुख चऊं, ॾुख जी ॻाल्हि कयूं, जेको तख़लीक़ियत में आहे त उनजी त हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, पर तख़लीक़ जे करे जेको सोसाइटी वटां ॾुख मिले थो पियो, समाज वटां मिले थो, उनखे तव्हां कीअं था ॾिसो ऐं अयाज़ जे हवाले सां ख़ासि तौर ते? असल में जेके जीअं बेतनि जूं मानाऊं उनजे इस्तेमालु मुताबिक़ थींदियूं आहिनि। शाह लतीफ़ जॾहिं इहो सिरुलीला चनेसर में इहो बेत इस्तेमालु कयो आहे न, ॾाहियूं ॾुख ॾिसनि, हिते ॾाहियुनि मां मुराद ॾाहो या ज़हीन न आहे, हिते आहे चालाकी जी माना हिते वरिती वई आहे। शेख अयाज़ में का बि अहिड़ी क़िस्म जी चालाकी न हुई, उहो मौसूम इंसानु हुयो। ऐं बाक़ी आहे त जेको हसास माण्हू आहे उहो वधीक भोगे थो, सोचे थो, नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते उनखे लाज़मी आहे। जिन माण्हुनि खे उहो मिसाल जीअं यूनिवर्सिटी जो हवालो निकितो त मां हिते ॻाल्हायां त अहिड़नि हाणे मिसाल अलन फ़क़ीर, का बि हुनजी तइलीमी क़ाबिलियत कान हुई, त अलन फ़क़ीर खे 16 ग्रेड ॾिनई। सोमिरा ज़रीन हुई, मैट्रिक पास हुई, त उनखे बि 16 ग्रेड ॾिनो। सिंडिकेट में या हिन में एतिराज़ु कयो वियो त भाई हीअ हिन 16 ग्रेड लाइ क्वालिफिकेशन घटि में घटि BA हुजणु खपे। पोइ हुन चयो भाई हिकु तख़लीकार आहिनि, कलाकार आहिनि, हे त हिननि ग्रेड इन्हनि खां मथियां आहिनि तमामु। हिमायत अली शाइर फिल्म ठाहियो, हुन में सॼा पैसा हुनजा ॿुॾी विया। पोइ शेख अयाज़ ॾिया चयो मूं हाणे त मूंखे पैसा ई कोन्हनि, खाइण पीअण लाइ बि पैसा कोन्हनि की, त हुनखे 18 ग्रेड में असिस्टेंट प्रोफेसर करे रखियईं उर्दू डिपार्टमेंट में। हुन ते एतिराज़ु थियो त बाबा डायरेक्ट तव्हां असिस्टेंट प्रोफेसर हिनखे कीअं था रखो? त माना एॾो फ़राख़ दिलि माण्हू, दिलि हुनजी, ऐं हुनजे दौर में वधि खां वधि माण्हू ॿाहिरि विया PhD करणु ऐं नवां नवां डिपार्टमेंट खोलिया। त इहे सभु शयूं माना हिकिड़ो हसास माण्हू, जीअं तव्हां ॻाल्हि कई त ॾाहो ज़हीन माण्हू जेको ॿियनि माण्हुनि खे ॾियणु चाहे थो पियो। ऐं जीअं मदद साहब ॻाल्हि कई त कराची में हू अकेलो थी वियो ॾाढो, छाकाणि त उते अकेलाइप घणी आहे। ऐं चए थो त मूंखे त खरड़ीअ जे मैदान में मरणो हो। हिकिड़ी जाइ ते लिखे थो त मूंखे त खरड़ीअ जे मैदान में मरणो, मां कराची छो भॼी आयुसि। त माना कराची हुनखे अहसासु हुयो त हिते अकेला ई आहे माण्हू हिते। ऐं ॿियो वरी असां वटि जेको आहे न इहा चुगलखोरी वारो रिवाज़, हुतां जूं ॻाल्हियूं हुते वञी ॿुधाईंदा या इहे, उन्हनि शेख अयाज़ खे ॾाढो परेशान कयो उते तमामु घणो, कराचीअ में ख़ासि तौर ते हिनखे। त इहे छा आहे त हिकिड़ो हसास माण्हू, छा त हिकिड़ो पकी दिलि वारो माण्हू हूंदा, पोइ उन मिसाल का ॻाल्हि ॿुधी बि गिला त उनखे दरगुज़र करे छॾींदो पियो आहे। हीउ उन्हनि शयुनि खे, नंढियुनि नंढियुनि शयुनि खे ॾाढो दिलि ते वठंदो, महसूसु कंदो, पोइ उन में उनखे वरी पाण खे भोगणो पवंदो, पंहिंजी पीड़ाउनि खे उन्हनि खे। त इहे उनखे विरसे माण्हुनि माहौल में मिलियूं, दोस्तनि में मिलियूं, जीअं तव्हां कयो। ऐं इहे सभु जेके ॻाल्हियूं अहिड़ियूं हुयूं जेके मजबूरी तौर ते हुन लाइ तमामु ॾुख जो सबबु बणियूं। पर पोइ बि हू, छाकाणि त जीअं त हू उमेद जो शाइर हुयो, उन वटि होप हुई, होपफुल हुयो। मौत ते कहिड़ी मयार जीअं अचे जाते अचे, मौत ते कहिड़ी मयार जीअं अचे जाते अचे, ॻाल्हि आहे ज़िंदगीअ जी तोड़ ताईं मंझि न हार, ओचितो पवंदे ई किरी हथ मां वॼंदे सितार। त इहो जॾहिं हुनखे ख़बर हुई मौत ते, हुन अलविदाई गीत हिकिड़ो पूरो किताबु लिखियो आहे मौत ते। त उन में हू लिखे थो त मां, इन मतिलबु इहो कोन्हे त मां मौत खे घणो यादि कयां, मां मौत खां डिॼां थो, न, मां मौत लाइ तयारु आहियां, मूंखे उन जी का परवाह कान्हे का, न मौत मूंखे मारे बि न सघंदो, इहा बि आहे हुन ॻाल्हि। ऐं तूं जंहिं मुंहिंजे मौत ते ख़ुशि थो थिए, तोखे मुंहिंजे जीअरे रहण ते वॾो एतिराज़ु आहे। ऐं त तूं ॾिसंदे त मुंहिंजो मौत जेको आहे मूंखे अञा वधीक जेका आहे अमरता बख़्शींदो। ऐं इहो त असां ॾिठोसीं त उन ज़िंदगीअ खां वधीक हुनजे मौत खां पोइ जेके हीअ मेला मचनि था या हीअ जेके थिया आहिनि, असां हुन ते ॻाल्हायूं था पिया, त उहे उनजा मुखालिफ़ हाणे ॾिसंदा हूंदा त भई असां त हुन जीअरे हेॾा वॾा अज़ाब ॾिनासीं, हेॾा टार्चर ॾिनासीं, हिते असांजो मोल शेख अयाज़ असांजे लाइ वधीक अज़ाब बणिजी वियो आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ऐं हुन पाण बि चयो आहे त आउं सुभाणे लाइ लिखां थो, जेको नेठि त अचिणो आहे, मूं ते मेड़ो मचणो आहे। मेड़ा मची चुका आहिनि ऐं इहे मेड़ा अॻिते वधंदा। ऐं उहो आमतौर ते ईअं आहे त हिकिड़ा तव्हां जी ॻाल्हि कयो त कल्ह ॻाल्हि थी त अयाज़ वटि ख़ुदि सनाई न हुई, पर उन सां गॾोगॾु हू पंहिंजी हैसियत खे सम्झे पियो। ऐं वॾा जेके अज़ीम तख़लीकार आहिनि उहे पंहिंजे दौर में रहंदे
पंहिंजे मुतलिक़ ख़ुदि जेके से अॻकथियूं कंदा आहिनि, जीअं अयाज़ चयो त आउं सुभाणे लाइ लिखां थो, ग़ालिब बि अहिड़े क़िस्म जी जेका असां अॻकथी कई हुई, तव्हां शायदि कुझु जी चवणु असां चाहियो ॾिसो न था? हिकिड़ो जुमिलो किथे हुयो त होश खां वधीक त बेख़ुदी चङी हूंदी आहे, छाकाणि त कैफ़ियत त हिकु जहिड़ी हूंदी आहे। छाकाणि त बेख़ुदीअ में कैफ़ियत हमेशह हिकु जहिड़ी हुजे थी, होश ई आहे जेको परेशान करे थो। त हाणे जेको होशमंद माण्हू आहे त हुन लाइ त इहे सभु शयूं जेको अदल चयूं त लाज़मन जॾहिं माण्हू सोचे थो ऐं हुन पासे वञे थो त इहे सभु शयूं त थींदियूं। यकीनी तौर ते डॉक्टर रेहाना खां मां पुछणु चाहींदुसि त अयाज़ जो जेको जेके मुख़्तलिफ़ दौर गुज़रिया आहिनि, उनजी तख़लीक़ जा या शाइरी जा जेके अलॻि अलॻि दौर कथे सघूं था पिया, उन्हनि दौरनि मां तव्हां सम्झो कहिड़ो दौरु अहिड़ो हुयो जंहिंमें अयाज़ खे वधीक भोगणो पियो, वधीक तकलीफ़ुनि मां गुज़रणो पियो? मां जेसि ताईं अयाज़ खे पढ़ियो आहे मूंखे त इहो ई लॻे थो त जेको 1 यूनिट जो दौरु हुयो, जंहिंमें अयाज़ जी शाइरी तमामु उरूज ते हुई ऐं हिकिड़ो आमिर खे हिकिड़ो ललकार हुई हर भेरे त मुंहिंजो अघु पुछी थो आमिर, मुंहिंजा गीत गिनी सघंदे तूं, या थी तंद मूं गीत मूं ॾात अनोखी आंदी आहे, थी तंद विढ़े तलवारनि सां, था तुंहिंजा बारी बुर्जल उॾनि, तूं हीणो आहे हथियारनि सां। त इहा जेका ललकार हुई उन दौर जी ऐं आमिर जे अखियुनि में जेको इहो कंडो हुयो, मुंहिंजे ख़्याल में त जेको 1 यूनिट जो जेको सॼो दौरु हुयो, इहो अयाज़ जी शाइरीअ जो तमामु चोटीअ वारो दौरु हुयो। छो जो पाण ज़िक्र थो करे त हिकु दफ़ो मां अली मोहम्मद राशिदीअ सां मिलियुसि, मूं हुन सां 1 यूनिट वारे ॻाल्हि ते बहस पिए कयो त इहो 1 यूनिट वारो ग़लति मसवदो हुयो जंहिंजे हक़ में तो फ़ैसिलो न हो। त हुन चयसि त तारीख़ जे कंहिं न कंहिं दौर में तूं मुंहिंजो थोरो मञींदे, जे मां इहो न करायां हा त तूं एॾो वॾो शाइर कीअं थी हा। त 1 यूनिट जो जेको इहो 20 सालनि वारो जेतिरो अरसो रहियो, इहो अरसो अयाज़ जे शाइरीअ जो हिकिड़ो तमामु हिकिड़ो ग्लोरियस टाइम हुयो, जंहिंजी शाइरीअ जा अॼु बि असां हिते पढ़ूं पिया था या हवाला था अचनि, त ईंदे दौर खे मां हुनजो तमामु हिकिड़ो बहितरीनु दौरु चवंदसि। पीड़ा त इन दौर में अयाज़ जी हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॾाढी वणंदी आहे, अयाज़ सफ़ा डिघो कोन, हुनखे माण्हुनि डिॼाइण जी ॾाढी कोशिशि कई पर हू डिघो कोन। हू पाण ई चवंदो आहे त हर दौर में फ़नकार सां हर दौर में औरंगज़ेब ऐं जेका आहे सा सरमंद वारी या जंग जारी रहंदी आहे, पर शायदि केरु नथो ॼाणे त सरमंद जो मौत असल में इन जो जेको आहे सा उनजो ज़िंदह थियणु ऐं औरंगज़ेब जो मौत आहे हू। त अहिड़े लिहाज़ सां हू डिघो कोन, हू हर लिहाज़ खां जेका पाण खे मज़बूत रखंदो हुयो ऐं हर शइ जो जवाबु ॾियण जो हिकिड़े क़िस्म जो सघ रखंदो हुयो, ऐं हुन पंहिंजो दिफ़ा पंहिंजे कलम ज़रिए कयो। बिल्कुलु हिननि जा जेके आहिनि सो दोस्त हुन सां गॾु हुया जन हुन जो दिफ़ा में इलाही सुठा किताब लिखिया, पर अयाज़ पाण पंहिंजो दिफ़ा ॾाढो थो करे पंहिंजी हिन में पंहिंजियूं जेके हुन जूं बायोग्राफीज़ आहिनि या पंहिंजियूं डायरियूं आहिनि, त हुन पंहिंजो तमामु घणो थो करे। त मूंखे नथो लॻे त अयाज़ किथे बि हिननि जेको धमकियुनि खां डिघो या अयाज़ को हीणो थियो। अयाज़ जी ॾात ॾहूणी थी वई, हिकिड़ो दफ़ो हू जेल में आहे, लिखे थो त ॾाढी सख़्तु गर्मी आहे, पघर में सभु मरनि पिया था, पर मुंहिंजी दिलि चए थी मां लिखां, अलाए छो मूंखे सख़्तु गर्मी ईंधन ॾींदी आहे शाइरीअ जे लाइ, त मां अञा वधीक लिखण ते मुंहिंजी दिलि चवंदी आहे। त इन लिहाज़ खां अयाज़ जेको हुयो सो हिन खां न कंहिं पीड़ा खां डिघो न कंहिं तकलीफ़ खां डिघो, उन्हनि अञा हुनखे वधीक निखार ॾिनो। ऐं जेको तव्हां चओ था त उन शाइरीअ जो कामयाबु पीरियड हो, सो मुंहिंजे जेको पढ़ण जो मुतालो आहे उन सां थी सघे थो तव्हां सहमत न हुजो, इहो उनजो 1 यूनिट वारो जेको दौरु हुयो उहो हुयो। हालांकि उन खां पोइ हुनजा इलाही मजमूआ आया ऐं नो डाउट उनजी शाइरी तमामु ज़बरदस्त हुई। बिल्कुलु तव्हां सही चयो, बिल्कुलु। ऐं मां ख़ासि तौर ते साईं मदद सिंधी साहिब जन अयाज़ सां तमामु घणो बेजा बि रहिया, उन्हनि जे सोबतुनि में कचहरियुनि में बि रहिया ऐं उन्हनि जी ज़िंदगीअ जे खोड़ सारनि ॻाल्हियुनि खां वाक़ुफ़ु आहिनि जेके उन इवन पेन डाउन बि न कयूं आहिनि। त मां मदद साहिबु तव्हां खां इहो पुछणु चाहींदुसि त शेख अयाज़ साहिबु निजी पंहिंजी कंहिं मुलाक़ात में कॾहिं कंहिं अहिड़ी पीड़ा जो ज़िक्र कयो हुजे जंहिंखे तव्हां बयानु करणु चाहियो हिते, जेका हुन लिखी न हुजे ऐं तव्हां बयानु करणु चाहियो हिते? सची ॻाल्हि करियां इन में कंहिं बि क़िस्म जो न की अयाज़ सां जॾहिं बि कचहरी कबी हुई, आउं चवंदो आहियां ऐं ॿाहिरि निकिरी महसूसु कंदो हुउसि त कंहिं लाइब्रेरी में 50 किताब पढ़ो ऐं पोइ शेख अयाज़ सां कचहरी करियो। मूं शेख अयाज़ खे कॾहिं कंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदे कोन ॾिठो, कॾहिं का छसी ॻाल्हि कंदे न ॾिठो। अहिड़ियूं ॻाल्हियूं आलमाणियूं कंदो। हाणे मिसाल तौरु 1968-69 में मुंहिंजी उमिरि एॾी वॾी त कान हुई, पर नौजवान खे बि ईअं इज़त ॾींदो हो जीअं मोहम्मद इब्राहिम जोए खे। इहा हुनजी तमामु वॾी अज़मत हुई। ऐं सचपच ज़ाती ज़िंदगीअ में अयाज़ खां बेइंतहा मुतासिर आहियां ऐं हुनजो बेइंतहा मदाह हुउसि।
अञा बि आहियां रहंदुसि। इश्क जी इहा अंता हुई। अयाज़ लतीफ़ साहिबु थोरो ध्यानु सां ॿुधिजो। अयाज़ खे 6 मई ते गिरफ़्तार कयूं 1971 ते। मुल्क में ख़ौफ़नाक फ़ौजी राज हो। इन खां पहिरीं पलीअ साहिबु हिकिड़ो पंफलेट लिखियो। हाणे उन ज़माने में न को मशीनूं न को प्रेसूं, बाबा हथ सां लिखिणो आहे, हेॾी सारी कापी लिखी वरी ॿिए खे पहुचाइणो आहे। उहो पहुचायोसीं। हाणे चयईं त अयाज़ लाइ हिकिड़ो स्टेटमेंट कढो, अयाज़ जेल में बंदि आहे। साईं स्टेटमेंट लिखी ॾे तूं। साईं अयाज़ पलीअ साहिबु लिखी ॾिनी। हाणे असां बुकी ठोक माण्हू पंधु ई पंधु हुन वटि वञूं, को सही ॾियण लाइ तयारु न हुजे। साईं पलीअ साहिबु सही कई। हाणे रबानी नौकिरीअ में, जोयो साहिबु नौकिरीअ में, ॿिया सभु नौकिरीअ में। हिकिड़े राइटर वियसि, हुन चयो बाबा चरियो थियो ई छा, हीउ केरु सही कंदो। 5 या 6 माण्हुनि सहियूं कयूं, उहो बयानु निकितो, उहो छपियो डान में। हाणे मूंखे अची शौक़ु थियो त शेख साहिब खे किताब मोकिलियां। किताब हिकिड़ो मोकिलियोमांसि, गीत उञायल मोरनि जा, सुमेरा ज़रीन जो, उहो पुतुसि। तंहिंखां पोइ मूंखे ख़्यालु थियो त छो न सखर वञा। सखर वियुसि। सखर वञी असांजो हिकिड़ो दोस्त आहे मिर्ज़ा दबीर, या अदबी बोर्ड में उनजो चाचियो हुते जेलर में क्लार्क हो। उनखे चयईं बाबा महिरबानी करे शेख साहिब खे हीअ ख़त त वञी पहुचाए। शेख साहिब खे ख़त पहुचाईं। शेख साहिबु उहो जुलाई में मूंखे ख़त लिखियो। आउं चाहींदुसि त इहे उते हीअ ख़त पढ़ी ॿुधायां जेको हुन शेख साहिबु पंहिंजे किताब में छपियो आहे। सखर सेंट्रल जेल। प्यारा मदद अली, तुंहिंजो ख़त पहुतो। तुंहिंजे मोकिलियल किताबनि मां फ़क़ति गीत उञायल मोरनि जा पहुतो आहे। मां भायां थो त बाक़ी किताब रिसाला CID वारा खणी विया हूंदा। अॼुकल्ह उनखां को बि पुछण वारो न आहे। हू असांजा रिसाला ऐं किताब चकास लाइ पोस्ट ऑफिस मां खणी था वञनि ऐं पोइ बाज़ार में विकिणी था छॾीनि। मां हिते मई ऐं जून जा 2 महीना बीमार हुउसि। तोखे त सखर जे गर्मीअ जी ख़बर आहे। जेल खां ॿाहिरि मूंखे काफ़ी आसाइशी ज़िंदगी मुयसरु हुई, जेतोणीकि ज़हनी परेशानी उते वधीक हूंदी हुई। हिते बि ईअं महसूसु थियो ॼण कंहिं ततल तनूर में खंभे खणी उछलियो वियो आहे। पेरुनि पचण जी मुंद हुई। सख़्तु झोलो ते लॻो। खोलीअ मां ॿाहिरि निकिरण सां मां मथो तपी ते वियो ऐं खल खामी थिए वई। खोलीअ में अंदरि सीमेंट जो सड़ियल मोबिल आयल लॻल फर्श ऐं झंगलनि में लॻल लोही शीखूं बि एतिरो तपी थिए वयूं जो घड़ीअ बि चैन न थिए आयो। बेइंतहा सियासी ऐं अदबी वकालत, मसरूफ़ियत निकार जी हज़ारा मेल सफ़र ऐं दुश्मननि जे ॾींहुं राति साज़िशुनि अॻे ई मुंहिंजी तबियत बिगाड़े छॾी हुई। ईअं थिए लॻो ॼण घड़ी अची पुॻी हुई। पर ज़ुल्म जे ख़िलाफ़ु बेइंतहा नफ़रत ऐं गुस्से मूंखे ज़िंदा रखियो। इन अरसे में मूं काफ़ी शइ लिखियो आहे। गर्मीअ जी मौसम हमेशह मुंहिंजे शाइरीअ लाइ साज़गार रही आहे। हीअ जेका तव्हां मैडम ॻाल्हि कई। मुंहिंजी तबियत मग़रबी मुसवर वैन गॉग वांगुरु आहे, जेको ततल सिज में केतिरो वक़्तु वेही रहंदो हो ऐं जॾहिं हू मथो तपंदो हुउसि त रॻुनि में खून जी गर्दिश तेज़ थी वेंदी हुयसि, तॾहिं बुर्श जे ज़ोरदार झटकनि सां कैनवास ते अजीब ग़रीब नक्श कढी वठंदो हो। माज़ी ऐं हाल मुस्तक़बिल में समाइजी चुको हूंदो आहे। कॾहिं कॾहिं महसूसु कंदो आहियां ऐं जॾहिं मूं लिखणु शुरू कयो तॾहिं ईअं लॻो ॼण ओचितो जेल जूं दीवारूं गुम थी वयूं आहिनि ऐं मां पंहिंजे क़ैद कंदड़नि खे शिकस्त ॾेई चुको आहियां ऐं मूंखां वधीक को बि आज़ादु न आहे। मुंहिंजे नए शहर जी सिट में मुंहिंजो इंसान जी मुकमल आज़ादी जो फ़लसफ़ो समायल आहे। सुहिणी, मारवी, सुरकापाती ऐं ॿियनि सुरनि में लेनिन गराडी हमले खां वठी लुम्बा जो देस, एनी फ्रांक, वियतनाम जी आज़ादी ते नज़म लिखिया अथमि ऐं आज़ादी जे फ़लसफ़े जो तसलसुल क़ाइमु रखियो अथमि। 200 सुफ़ा लिखी चुको आहियां। जेल खां ॿाहिरि थो निकिरां त गॾिजी छपाइण लाइ सोचींदासीं। तो भिटाई जी सिट कपर तो कुन करे त जीअं माटीअ मंझि वई त पढ़ी हूंदी। पहिरीं मूं हुनजो नालो जे मां मरां बंद में सोचियो हो, पर इहो न अहिड़ियो जो मां मरणो न आहियां, छो त इंसान जी आज़ादी जो अज़म मरणो न आहे, छो त ज़ुल्म जे ख़िलाफ़ु नफ़रत ऐं इंसान जी अज़ीम जिदोजहद मरणी न आहे, छो त सिंध मरणी न आहे ऐं भिटाई अमर आहे। ॿाहिरि अचां त गॾिजी सोचींदासीं। इहो हो शेख अयाज़ जी सोच। ज़बरदस्त तारीख़ी तव्हां ख़त ॿुधायो ऐं हिते उनखे शामिलु कयो। असांजे सेशन जो वक़्तु बि तमामु बसि पुॼाणी जे क़रीब आहे। असां 2 सवाल वठंदासीं हितां पिंडाल मां, जो की मौज़ू जे रेफरेंस सां जेकॾहिं कोई सवाल करणु चाहे। मुंहिंजो सवाल सिर्फ़ु एतिरो आहे त शेख अयाज़ जे भोगनाम ते जॾहिं असां ॻाल्हायूं था त शेख अयाज़ लाइ जेको सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलरशिप वारो पीरियड हो ॾाढो पेनफुल रहियो आहे।
ऐं असां उनखे डिफेंड बि कयूं था, पर शेख हयास खणी केॾो बि अज़ीम शाइर हुजे, पर उन में जेके इंसानी तौर ते जेके वीक पॉइंट्स हुया, उन्हनि खे असांखे शेख हयास खे वली पीर या मुर्शिद साबित करण जी कोशिशि न करणु घुरिजे। उन्हनि खे बि ज़रूरु असांखे साम्हूं रखणु घुरिजे त उन जेके ह्यूमन एरर्स कयूं या ड्यूरिंग वाइस चांसलर खणी नौजवाननि खे शिकायतूं रहियूं, पर तारीख़ में शेख हयास पाण जॾहिं ज़ियालक जेको आहे सो टेक ओवर कयो ऐं उन जे अहले कलम कॉन्फ्रेंस में वियो त उनखे कीअं जस्टिफाई कबो, या शेख हयास उन दौर में बि वाइस चांसलरशिप रिटेन कई ऐं शेख हयास जेका सलवात जो हिकिड़ो हुकुमनामो सादिर थियो त हिकिड़ी संदली ठहिराई त जीअं हू नमाज़ पढ़ी सघे, त इहे इक़्तिदार में रहण लाइ कुर्सीअ ते वेहण लाइ अगरि शेख हयास जे पाए जहिड़ो माण्हू जीअं महमूद मुगल साहिबु चयो त हुनखे ख़बर ई त हू छा आहे, त जेकॾहिं हुनखे ख़बर ई त हू छा आहे त हू कंहिं कुर्सीअ जो मोहताज त न हुयो, त इन ॻाल्हि ते बि असांखे ॻाल्हाइणु घुरिजे। मैडम तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि कई। इहा ॻाल्हि मूं उन ॾींहुं पहिरें सेशन में इहा ॻाल्हि चई हुई, अव्हांखे यादि हूंदो त इन करे मूं इहा ॻाल्हि चई हुई। ऐं इन ई करे मूं शेख हयास ऐं मूं ऐं उमर मेमण यूसुफ टालपुरे जाइ ते खेसि दरख़्वास्त कई हुई त शेख साहिबु तव्हां वाइस चांसलर जी सीट न क़बूलु करियो। मूंखे ख़बर हुई, असां उन वक़्तु रेस्टिकेट थियल हुउसि ॿिनि केसनि में, हिकिड़े 5 साल हिकिड़े मर्डर केस में ऐं 3 साल हफ़ीज़ पीरज़ादे खे चमाट ॾियण जे चकर में, त इहो मां रेस्टिकेट थियल हुउसि। मूंखे ख़बर हुई त जेको आहे सो हीअ मुसीबत ॿरंदी, हीउ मुक़ाबिलो थींदो, ऐं उहो ई थियो त जॾहिं माण्हू पंहिंजी ऐं कुर्सीअ ते वेही माण्हू, तव्हां यकीन करियो एडमिनिस्ट्रेटिव पोस्ट ते रही, ऐं पोइ तव्हां ॾिसो त पहिरीं शेख हयात उहे उस्ताद कढाया कुझु, ऐं उहो ई इलियास सबरो जंहिंखे कढायईं उहो ई वरी वाइस चांसलर थी अची हुन खां चार्ज वरितईं। त इहो हिकिड़ो ॾुखियो दौर हो, तमामु ॾुखियो दौर हो। उन्हनि उस्तादनि खे यूनिवर्सिटी मां कढाइणु ग़लति अमल हो। उन वक़्तु यूनिवर्सिटी मां सिंधी शागिर्दनि जी रेस्टिकेशन ग़लति ॻाल्हि हुई। ऐं ॿिया जेके बि तव्हां ॻाल्हियूं था करियूं, असांखे कॾहिं बि कंहिंखे पीर न करणु खपे। असांखे, मूं अव्हांखे अर्ज़ु कयो त असांखे अयाज़ जे सभिनी रुख़नि ते किताब लिखणु घुरिजनि। अव्हांखे आउं रिक्वेस्ट कंदुसि त अव्हां हिकिड़ी मोह हलायो त हीउ बाबा तव्हां जेको ॻाल्हायो था वरी ॿिए दफ़े हुनखे लिखी किताबी सूरत में खणी अचो। अयाज़ ज़िंदगीअ ते लिखण जी मूं अर्ज़ु कई त यूरोप में शाइरनि जे सेक्स ते लिखियो वियो आहे, शाइरनि जे इश्क ते लिखियो वियो आहे। हिते असीं लिखंदासीं त शेख जा इश्क कंहिंसां हुआ, पादर खाइणा आहिनि। माण्हू हिते थोरो था ॻाल्हायूं त 5000 जेके आहिनि हली विया आहिनि सोशल मीडिया ते, त मदद अली चए थो त शेख हयास जीएम सही थो। बाबा इहे ॻाल्हियूं त बहस थींदियूं, ॻाल्हियूं थींदियूं। ऐं हाणे हीअ जेको हीअ आहे, हीअ हिकिड़ो क़ौमी मेलो थी चुको आहे, हीअ असांजे हथनि मां निकिरी वियो आहे। हीअ हिकिड़ो अञा वधंदो, ऐं ईंदड़ साल माण्हू तव्हांखे मुख़्तलिफ़ किताब लिखी ॾींदा अयाज़ ज़िंदगीअ ते, अयाज़ जे कमज़ोरनि ते, ऐं मां सम्झां थो सुठे रुख ॾेई वञे पियो। ॾिसो दी, मूंखे हिकिड़ो अर्ज़ु करिणो हुयो। जी जी ॻाल्हि आहे त असांजो जेको मौज़ू आहे न, पर्सपेक्टिव जेको असांजो आहे, असांखे उन ते ॻाल्हाइणो हुयो। बाक़ी हाणे हर माण्हू में फ्लॉज़ हूंदा आहिनि, हर माण्हू में ग़लतियूं आहिनि। खीर जो धोतल त को बि कोन्हे को, त उन में यकीननि ग़लतियूं पंहिंजी जाइ ते हूंदियूं। पर हिकिड़ी ज़िंदगी जेका एॾी वॾी आहे, जंहिंजा मुख़्तलिफ़ चैप्टर्स आहिनि, उनखे किथे कवर कजे। मिसाल तौरु मूं जेका अर्ली एज आहे, उन में नंढी जेकॾहिं मुंहिंजी उमिरि हुई त मूं उन्हनि खे ईअं कोन ॾिठो जीअं अदा मदद पिया ॻाल्हि कनि। पर यकीननि उहे लेक्यूनेस हूंदा, उहे फॉल्ट्स हूंदा, ग़लतियूं पंहिंजी जाइ ते हूंदियूं। असांजो मौज़ू खे ॿिए पासे हुयो, असां उन हवाले सां ॻाल्हायो पियो। बाक़ी त तव्हां सभिनी खे सभु ख़बर आहे। मदद साहिबु हिकु ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त हीअ मेलो जेको आहे अयाज़ मेलो हिकिड़ी रवायत बणिजी वियो आहे, ऐं इहा अॻिते ॾींहों ॾींहुं वधंदी। ऐं यकीनी तौर ते मां सम्झां हीअ रवायत जॾहिं वधंदी त हीअ शयूं, हीअ सेशन्स, हीअ डिस्कशन्स जेके आहिनि इहे ट्रांसक्राइब थींदा ऐं बुक शेप में वरी ईंदा। अदी जेको सुवालु आहे, मुग़ल साहब ॿुधायो त शेख साहब खे ख़बर हुई त हुननि जो कद काठ केतिरो आहे, ऐं वाक़ई ख़बर हुई, छो जो हुननि चयो मूं ते मेड़ो मचणो आहे। उहो वाक़ई मचे पियो। मां हिते सुवालु मुंहिंजो कोन्हे, ॿ ॻाल्हियूं रखंदसि। हिकु इहो त जॾहिं 2008 खां 2013 ताईं जेको हुकूमती दौरु हुयो, जंहिंजी वज़ीर सक़ाफ़त ससीप अली जो साहिबा हुई, उन्हनि कोशिशि कई हुई त प्रेस कॉन्फ्रेंस में जेको उन्हनि जो घरु आहे, फ्लैट आहे, उन रोड खे शेख अयाज़ जो नालो ॾिनो वञे। पर हू मुसलसल कोशिशि कंदियूं रहियूं, पर कामयाबु न थी सघियूं। त उन जे लाइ हिकु इहा ॻाल्हि रखिबी त हुकूमत खे वरी इन करे कोशिशि करणु खपे, छो जो हींअर कमिश्नर बि ऐं प्लस जेको मकानी इदारनि जो वज़ीर आहे, CM आहे,
उहे इन ॻाल्हि खे वधीक बहितर सम्झनि था त वरी कोशिशि कनि। ॿी ॻाल्हि इहा रखणी आहे त जीअं हींअर वज़ीर सकाफ़त, सेक्रेटरी सकाफ़त पाण अहल इल्मु अहल अदब आहिनि, शाइर अदीब आहिनि, अथॉरिटी आहिनि, पावरत आहिनि, हू कराची में को अहिड़ो इदारो क़ाइमु कनि, तहक़ीक़ इदारो अदीबनि जे लाइ, जंहिंजो नालो शेख अयाज़ रखियो वञे। हीअ वक़्त जी ज़रूरत आहे, हिन मेले जी कंटिन्यूटी बि आहे। अदल साहब खां ई पुछंदासीं हिननि जो जवाबु ॾियनि। असल में शेख अयाज़ जी शख़्सियत एतिरी वॾी आहे जो उहो उनजो नालो कंहिं रोड जो मुहताज कोन्हे को, पर हाणे असांजी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त शिकारपुर में शेख अयाज़ यूनिवर्सिटी क़ाइमु थी आहे। इहा तव्हांजे दोस्तनि जे इल्म में हुजणु खपे। शेख अयाज़ यूनिवर्सिटी आहे, तव्हां सुवाल इहो ई कयो त उनजे नाले सां हुजणु खपे। ॿियो त सखर में कल्चर डिपार्टमेंट जेके कॉम्प्लेक्स ठाहियो आहे उहो बि शेख अयाज़ जे नाले सां आहे मनसूब। त इन करे हिकिड़ो वॾो कॉम्प्लेक्स ठहियो आहे या यूनिवर्सिटी जेका ठही आहे उते ऐं शेख अयाज़ चेयर्स आहिनि, त मां सम्झां त इहो हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे शेख अयाज़ जे नाले सां हिकिड़ी असांजे लाइ एज़ाज़ आहे त यूनिवर्सिटी क़ाइमु थी वई आहे। अहसान दानिश साहब, मां हिनखे मैडम खे जवाबु इहो ॾींदुसि त अव्हांजी तमामु सजेशन सुठी आहे। हाणे जेतिरे क़दुरु नाले जी ॻाल्हि आहे त हीउ जेको रोड आहे कासिमाबाद जो, उन वक़्तु जे कमिश्नर इम्तियाज़ काज़ी खे मूं चई इहो शेख अयाज़ रोड नालो रखायो हो, अॼु जो नालो अथव। बिल्कुलु ठीकु आहे न। हाणे बाक़ी जेका असीं ॻाल्हियूं था करियूं त इहो असांखे हाणे गवर्नमेंट खे खपे, असां कल्चर डिपार्टमेंट खे इहो गुज़ारिश कंदासीं त शेख अयाज़ ते जीअं पहिरीं उनजे शाइरीअ जा किताब ऐं उनजे नसर जा किताब शाया कया विया, उनजी क़बर ठाराई वई, अहिड़ी तरह शेख अयाज़ ते तहक़ीक़ लाइ हिकु अहिड़ो इदारो ठहे जेको मुख़्तलिफ़ माण्हुनि खे असाइनमेंट मिले, ऐं इन लाइ मां तव्हां सां मुतफ़िक़ आहियां। मां थोरी वज़ाहत कंदमि, छाकाणि त मां यूनिवर्सिटी में उन वक़्त में रही आहियां जॾहिं शेख अयाज़ वाइस चांसलर आहे ऐं मूंखे नौकिरी जो ऑर्डर बि शेख अयाज़ ई ॾिनो हो। पहिरीं ॻाल्हि त हू तमामु वॾो ॼाणू हो, उहा त हिकिड़ो फैक्ट आहे, पर जेके सरकमस्टांसिस उन वक़्त में पैदा थिया जंहिंमें प्रोफेसरनि खे कढाइण या शागिर्दनि खे रेस्टिगेट कराइणु वग़ैरह हो, उन में बि टीचर्स जो वॾो हिकिड़ो नेगेटिव पार्ट रहियो हो। असां अखियुनि ॾिठा शायदि आहियूं, हुननि खे बिल्कुलु शेख अयाज़ खे कमु न करणु ॾींदा हुआ ऐं हुन जे ऑफिसुनि खे घेरा कराईंदा हुआ, घर खे घेरा थींदो, एतिरे क़दुरु जो ज़मीन ते रस्ते ते यानी धरतीअ ते लिखियलु हूंदो शेख अयाज़ मुर्दाबाद। ऐं मुंहिंजे असांजी जवानी पोइ मां हीअं जंप करे टपी वेंदी हुअसि, चवंदी हुअमि शेख अयाज़ जे नाले ते असां पेर कीअं ॾियूं। सो इहे कुझु वज़ाहतूं आहिनि। ऐं अहले कलम कॉन्फ्रेंस जी जेसिताईं आहे ॻाल्हि त हुन में शरीक थियो या न थियो, इन ते बि तहक़ीक़ थियणु खपे त हू शरीक थियो या न थियो। अरफाना मल्ला साहब आहे जेको सुवालु उथारियो आहे, मूंखे ज़रूरत पेश आई त आउं सुवालु कोन थो करियां, आउं हिकिड़ी ॻाल्हि थो करियां। जीअं मदद अली साहब चयो, इतफ़ाक़ सां उन वक़्त ते आउं सिंध यूनिवर्सिटी जो स्टूडेंट हुउसि ऐं शागिर्द यूनियन जेका ठही हुई उहा ही आख़िरी यूनियन आहे। त शेख अयाज़ जो एज़ ए वाइस चांसलर हिकिड़े डेमोक्रेटिक पीरियड में अपॉइंटमेंट थी, इन ॻाल्हि खे असां एतिरो निगेटिव न वठी वञूं। नंबर ॿी ॻाल्हि इहो हुनजो पर्सनल डिसीशन हो, जंहिंमें हुन पंहिंजी इलाही एक्सप्लेनेशन कई आहे त केॾे फिनेंशियल क्राइसिस मां कहिड़ो माण्हू हो जेको 70 या 71 जे दौर में शेख मुजीब जे पार्टीअ में हो सिंध मां, ऐं केॾो वॾो हिन ते अताब हो। असां इन सॼी शइ खे जेको आहे सो छो था विसारियूं। उन खां अलावा मैडम जेका वज़ाहत कई आहे त पोइ जेके प्रोफेसर्स हुआ हू अलाउड इलियास अबड़ो टू बिकम वाइस चांसलर बाय रिप्लेसिंग शेख अयाज़, उहो बि थियो। ऐं इलियास अबड़े जा असीं फैक्ट्री आहियूं, केतिरा शागिर्द हुआ जिन खे रेस्टिकेट कयो वियो, साईं जी ॻाल्हि वांगुरु हुन में असीं बि हुआसीं। त इहो जेको शेख अयाज़ ते हिकिड़ो एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रिटिक आहे, जंहिंमें हुनजो पर्सनल ऐं ॿियो जेको हुनजो कंट्रीब्यूशन इफेक्ट थिए थो, उन खां जेकॾहिं असां, मुंहिंजी एडवाइज़ आहे त उन खां जेकॾहिं असां पासो करियूं या उनखे मुनासिब हद ताईं रखूं, जीअं असांजी जेका न्यू जनरेशन आहे जंहिंखे मेले जो मैसेज पियो वञे उहो प्रॉपर पहुची सघे। महिरबानी। कोई सवाल न आहे, ऐं हिकिड़ो कमेंट करणु थो चाहियां। अयाज़ जा इहे नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं जेकॾहिं हिकिड़े पुड़ में विझंदासीं त आउं सम्झां थो अयाज़ जो जेको कमु आहे, अयाज़ जो जेको सिंध जे नई सिंध जी अदावत में किरदारु आहे, उनजो पुड़ तमामु भारी रहंदो। तंहिं करे इहे एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कोन्हनि। तंहिं करे ई अयाज़ चयो हो त ॾिसो कमाल हुन माण्हू जो इहो आहे त हर मौज़ू खे जंहिं अंदाज़ में हुन छुयो आहे
उहो ईअं थो लॻे मौत जो असां वटि ॿ शाइर मूंखे सुझनि था। हिकिड़ो लतीफ़ आहे जंहिं मौत खे सूंहों करे अॻियां उनजे पोयां पंधु कयो आहे, ॿियो अयाज़ आहे मौत त सभ जो माॻ आहे, सभ जो तंहिं ॾे पंधु, कांइर उल्को कंधु, सूर्य संसो हार जो। अवां दोस्तनि जी इन पॉज़िटिव नोट ते डॉक्टर फयाज़ लतीफ़ जिन पॉज़िटिव नोट ते त अयाज़ जो कमु ऐं अयाज़ जो जेको तख़लीक़ी अप्रोच आहे या तख़लीक़ियत आहे या हुन जेको कंट्रीब्यूट कयो आहे सिंधी लिटरेचर लाइ, उहो ताराज़ी जे हिकिड़े पढ़ विझंदासीं तमामु भारी आहे। हुन जी शख़्सियत जा कुझु कमज़ोर पासा ज़रूरु हूंदा, पर अॼोके हिन सेशन में मां सम्झां थो उन्हनि ते बि असां भरपूर नमूने सां ॻाल्हायो आहे। मां तमामु घणो थोराइतो आहियां साईं डॉक्टर महमूद मुग़ल साहिबु, साईं मदद अली सिंधी साहिबु, डॉक्टर रेहाना साहिबा ऐं साईं अदल सुमरो साहिबु, तव्हां इन सेशन में शरीक थियो ऐं भरपूर अंदाज़ सां हिन सेशन में तव्हां गुफ़्तगू कई। तव्हांजी महिरबानी।